अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह। मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह। मदीने की ठंडी
जिस पर फिदा दो जहां अल्लाह अल्लाह। आए जिस पर फिदा दो जहां अल्लाह अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी महफिल जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं बस सिलसिले यारी शरीफ। अज यारी ऐं 12 वारे महबूबन जो गडियल मुझे दोस्तन हाले पोटरा बिरादरी जे भाइरन हाजी मोहम्मद हारून हाले पोटरा ऐं उन जे बिरादरी जे माण्हू गॾिजी करे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुहिणो मीलाद ऐं महबूबे सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे यारी शरीफ जे सिलसिले में या कंबाइन हिकड़ी महफिल मुनाकिद कई आहे, जंहिंमें अल्लाह ताला तव्हां सां नसीबन वारन खे अचण नसीब फरमायो आहे। प्यारा दोस्तों, एक हकीकत त कमजोर जेको हूंदो आहे उहो सहारो जरूर ॻोल्हींदो आहे, ऐं जेको ताक़तवर हूंदो आहे उनखे सहारे जी ज़रूरत कान हूंदी आहे। तव्हां असां आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद या मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े जे मुनासिबत सां जेका यारी शरीफ जी महफिल था कयूं, इन जे लाइ था कयूं जो तव्हां सां कमज़ोर आहियूं। असां तव्हां खे अमलन ते, इबादतुन ते, रियाज़तुन ते एतरो यकीन कोन्हे जेतरो यकीन महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत ते आहे ऐं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जे निस्बत ते आहे। खुश नसीबी आहे जो हिन महफिल में सैयद सादात साईं जुमन शाह दामत बरकातुहुल आली ज़ईफ उम्र जे बावजूद भी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद में गड थिया। अजीज दोस्तों, रात ॾाढी थधी, ये महफिल ज़ेरे सदारत साईं किबला उस्तादुल उलमा साईं अब्दुल हलीम साहब जन जे ज़ेरे सदारत ये महफिल आजिज़ न हुआ, ख़बर न हुंदी आहे ऐं एतरी घणी वाक़िफ़ियत भी ना है। दोस्त ॿुधाईंदा त आजिज़ नाला खणंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनी असां खे सलामत रखे। थधि घणी आहे, शहर में ॿियो प्रोग्राम भी साईं असांजा प्यारा दोस्त आहिनि, हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद आलम जत साहब जन जो प्रोग्राम भी आहे। पर हिन प्रोग्राम खां बाद में यानी करे कोशिश कंदासीं त हीअ जीअं प्रोग्राम जल्दी ख़ैर सां थी वञे त वरी दोस्त उन प्रोग्राम मां भी मुस्तफ़ीज़ थी सघनि। मुंहिंजा प्यारा दोस्तों, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी अल्लाह ताला जंहिंखे सुञाणप अता फरमाए, महबूब जे बचड़न जी अल्लाह जंहिंखे सुञाणप अता फरमाए, उहा तव्हां असांजे करीम रब जी मर्ज़ी आहे, कंहिंजो बि वस नाहे। 1400 साल गुज़रण जे बावजूद अज भी दुनिया ते
हज़ारे लखे अड़ा मानू मौजूद हन जिनके अज भी अजमत मुस्तफा जी खबर कान्हे, मकामे औलिया जी खबर कान्हे। हालांकि किताब पढ़न जे बावजूद, दरसो तदरीस करण जे बावजूद खबर कोने यो उन्हन जो कसूर कोने। अल्लाह ताला जदह चाहिंदो आ त मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जह दाचड़ीअ ते सवार थी करे दाई हलीमा सां गॾु हलिया त मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे बरकतुन सां उहा दाची जदह तमाम दाचन खां तेज पई हले, दाचू पुछन चूं त अघारो त हली न पई सघी, हींअर एतरी तेज छाजे करे आ? तो उन दाची केड़ो जवाब दिनो त ऐ मुझो कौम वारू दाचियो, दाची त आऊं सागी हां, सवारी त आऊं सागी हां, पर जरा मुझे मथा निहारियो त हिन वक्त मुझे मथा सवार केर आ। याने करीम रब जानवर खे भी इहा समझ दिनी त अघारो तू आई हुई त तुझे मथा फकत हलीमा सुणी सवार हुई, अज जदह वापस मोटी है त इमामुल अंबिया तुझे मथा सवार। जे खुदा चाहे तो त हिक जानवर के भी अल्लाह ताला समझ अता फरमाए थो, उन के भी अल्लाह ताला इहा तौफीक अता फरमाए थो त मुझे महबूब के सुजान। पर आशिकन अञा थोड़ो वधी करे जुमलो गाल्हायो आ त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुजानप उन्हन खे नसीब थींदी आ जन जे ला मुझा महबूब चाहींदा। जैके महबूब चाहिंदा हन अल्लाह ताला उन्हन खे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुञाणप अता फरमाइंदो आ। मदीने तय्यबह खां ॿाहिरां काफिलो अचे, हिकड़ो लंगर अंदाज थियो। काफिले में ॻाढ़ा भला उठ मौजूद हुया। अजीब इत्तेफाक आ जो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहरे मदीने तय्यबा खां बाहर निकरन था। उन उठ हिकड़े खे ॾिसी करे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन काफिले वारन खां पुछियो त तव्हां हिन उठ खे विकिरो करण चाहियो था? मालिक अजनबी हुयो, महबूबन के सुञाणे कोन पयो। निहारे चई त हा, आऊं पंहिंजो उठ विकिरो करण चाहियां थो। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां उन उठ जी कीमत पुछी, उन कीमत दसी मुझे महबूबन करीमन फरमायो त असां इहा कीमत खणी अचे तव्हां खे ॾियूं। त उन उठ वारे चयो तव्हां उठ भले काहे वञो, पोइ तव्हां कीमत असां खे ॾेई वञिजो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन माण्हूअ ने निहारे हुजूर मुरकंदे उठ काहे जेॾी महिल अॻिते हलिया, नज़रुन खां थोड़ो ओझल थी विया। उन उठ वारे खां पंहिंजा साथी था पुछन त ॾे त ख़बर, जंहिंखे उठ ॾिनो अथई उन खे सुञाणी थो? त पंहिंजे साथिन खे तो चवे त खुदा जी ज़ात थी ॼाणे मां सुञाणा कोन थो। जे जॾहिं सुञाणी न पियो त पोइ तो उठ कीअं ॾेई छॾियो? जी मूंखां पुछण वारो, जेकॾहिं मुंहिंजे दिल जो हाल था पुछो त जीअं इन चोॾींहं जे चंड खां वधीक पाक नूरानी चेहरे ते नज़र पई, हे त उठ हुयो, पर जे अॼु जान घुरे मां जान बि ॾेई छॾिया। हालांकि कलमे वारो मुसलमान न आहे, हुजूर खे सुञाणे बि कोन थो। चई महबूब जे चेहरे में उहो नूर हुयो जो जेॾी महिल उन नूरानी चेहरे ते नज़र पई, हे उठ त छा, पर मां जान बि ॾियण जे लाइ तयार हुयुसि।
पंहिंजे दोस्तन खे थो चवे यार तव्हां त ॻाल्हि ॿुधायो भला मूं त न सुञातो उठ बि ॾेई छॾियो तव्हां सुञातो उन्हनि चयो असां बि कोन सुञातो चई भला पोइ जे तव्हां न सुञातो त दोस्त हुयो साथी हुयो खणी बाह में हथ विझी रोकियो हा मूंखे दादा उठ छो थो ॾी सुञाणो बि कोन था चयूं त ख़ुदा जो कसम जेका तुंहिंजी कैफ़ियत आहे असांजी बि उहा कैफ़ियत हुई उन जे रुॻी चहिरे ते ॾिसूं पिया उठ त छा पर जेकॾहिं असां खां बि जान घुरे हा त असां जान ॾियण जे लाइ तयार हुयासीं हाणे हिक ॿिए खां था पुछनि भला जॾहिं सुञाणो बि कोन पिया त वापसि मोटंदो या कोन मोटंदो त अंदरां काफ़िले में जेका हिक औरत मौजूद आहे उतां अंदरों खीमे मां आवाज़ थी ॾे ओ महबूब जे मुतालिक हिक ॿिए खां पुछण वारो सुञाणा मां बि कान थी पर चेहरो इहो नूरानी मूं बि ॾिठो आहे ख़बरदार थीजो हिकिड़ो लफ़्ज़ बि वधीक न ॻाल्हाइजो जे महबूब सुहिणो न मोटियो त हिक उठ जे एवज़ ॿ उठ मां तव्हांखे ॾेई छॾींदसि करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक चेहरे में मुझे बेनियाज रब ओहो नूर रखियो हुयो मुंहिंजा दोस्त अजीज जो पंहिंजा त पंहिंजा हुया पर गैरन जी भी नजर पवंदी हुई त उहे भी दिलियूं मुझे महबूब मुस्तफा जे मथों कुर्बान करे वेही रहंदा हुया लेकिन कुर्बान उहे कंदा हुया जिनखे निगाहे मुस्तफा कबूल कंदी हुई जिनखे निगाहे मुस्तफा कबूल न कयो उन्हनि खे कॾहिं भी अल्लाह ताला महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुञाणप न अता फरमाई दिल चाहे थी त अॼु हिक ॿ ॻाल्हि उहा तव्हांखे ॿुधायां अल्लाह जे क़ुरान मां यकीनन उलमा वेठा हन मुदरिस वेठा हन उन्हनि पढ़ायूं हूंदियूं मुंहिंजी दिल चवे थी त जेका अॻु में कॾहिं मूं इन सुहिणे कलंदर बादशाह जे नगरीअ में ॻाल्हि न कई आहे हिक ॻाल्हि तव्हांखे उहा ॿुधायां तात अॼु तव्हांखे ख़बर पवे त दुनिया जे अंदर ज़िंदह केर आहे ऐं दुनिया जे अंदर मुर्दह केर आहे अज़ीज दोस्तो याद रखी छॾियो ज़िंदगी हुजण जे लाइ जिंदगी हुजण जे लाइ मौत जो न अचणु ज़रूरी कोन्हे ऐं वरी मरण जे लाइ इज़राइल जो अचणु ज़रूरी कोन्हे जुमला थोड़ा वॾा हन लेकिन स्टेज ते अहले इल्म भी वेठा हन मां थोड़ो इन जुमले खे खोले बयान कंदुसि त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात खे उहो महबूब बनायो आ जो मां कुरान करीम मां अॼु तव्हांखे साबित करे पढ़ी थो ॿुधायां त ज़िंदह उहो आ जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञातो ऐं मुर्दह उहो आ जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे न सुञातो अजीज दोस्तों वरी तवज्जो करे ॿुधजो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे जन सुञातो कुरान करीम गवाही ॾिनी उहे ज़िंदह जन मुझे महबूब मुस्तफा के न सुञातो कुरान करीम गवाही ॾिनी उहे मुर्दह दुनिया जे दस्तूर मुताबिक जिंदह उनखे चइबो आ जेको जिस्म सां हलंदो आ खाईंदो पीअंदो आ ॾिसंदो आ ॾींदो वठंदो आ दुनिया जा तमाम मामलात पाण डील कंदो आ उनखे जिंदह चइबो आ दुनिया जे दस्तूर मुताबिक मुर्दह उनखे चइबो आ जंहिंजे मथां इज़राइल ईंदो आ जंहिंजो रूह कब्ज़ करे वेंदो आ मुझा दोस्त अजीज है दुनिया जो दस्तूर पर मुझे बेनियाज रब पांजो दस्तूर पांजे पाक कुरान करीम जे अंदर बिल्कुल इन जे उपतड़ बयान फरमाइंदे फरमायो आ त जिंदह उहो आ
जंहिं मुंहिंजे महबूब खे सुञातो आ पो भले उन जे जिस्म जो दुनिया सां तालुक हुजे या न हुजे, साह उन जो हलंदड़ हुजे या न हुजे, जिस्म जो अंग अंग भले अलग थियल हुजे, इज़राइल भले पंहिंजो रूह कब्ज़ो करे वियो हुजे, लेकिन मुझे बेनियाज़ रब फरमायो अगर मुझे महबूब मुस्तफा के सुञाणंदो आ त मां अल्लाह ऐलान थो कयां ओहो ज़िंदा। पर जंहिं मुझे महबूब के न सुञातो आ, मुझे महबूब जे साम्हूं बीठो भी हुजे, दुनिया में हलंदो घुमंदो भी हुजे, नमाज़ूं भी पढ़ंदो हुजे, कुरान भी पढ़ंदो हुजे, दुनिया सां ताल्लुक रखण वारो भी हुजे, पर मुझे मुस्तफा के नथो सुञाणे त मुझो रब तो फरमाए इहो ज़िंदह नाहे इहो मुर्दा। अचो त अल्लाह जे सुणे कुरान करीम खां गवाही वठो, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे साम्हूं अबू जहल भी बीठो आ, अबू लहब भी बीठो आ, उतबो भी बीठो आ, शैबो भी बीठो आ। जेडी मल मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दीन जो पैगाम ॾियनि था, उहे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगाम ॿुधी अणॿुधो था कनि, मुझे महबूब मुस्तफा जे पैगाम खे चथर ऐं ठठोल जे नमूने सां महसूस था कनि। मुझे अल्लाह ग़यूर जे ज़ात खे जलाल ईंदो आ, गैरत खुदावंदी जलाल में ईंदी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्राइल के हुक्म फरमाइंदो आ, ऐ जिब्राइल जी रब्बे जलील देर न कर, मुझे पुनहल जे दरबार में पैगाम खणी वञ, मुझे महबूब जी आॾो पैगाम पहुंचा। पैगाम कहिड़ो आ, इन्नका ला तुस्मिउल मौता, ओ मुझा महबूब मुस्तफा, ओ मुझा सोना महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब, इन्हनि खे दीन जो पैगाम न दे, इन्हनि खे दीन जी गाल न ॿुधा, इन्हनि खे मां अल्लाह जे वहदानियत जूं ॻाल्हियूं न ॿुधा। छो न ॿुधा? इन्नका ला तुस्मिउ, ओ मुझा महबूब इहे ॿुधनि को नथा। अबू लहब साम्हूं बीठो आ, अबू जहल साम्हूं बीठो आ, उतबो शैबो साम्हूं बीठो आ, जिस्म सां गॾु बीठा आहिनि, अखियूं उन्हनि जूं ॾिसी रहियूं आहिनि, ज़ुबान उन्हनि जी ॻाल्हाए रही आ, जिस्म में तहरुक मौजूद आ, ॿुधण जे लाइ कन मौजूद, मगर मुंहिंजो रब तो फरमाए हबीबा इहे कोन था ॿुधनि, इन जे लाइ मौता इन्नका ला तुस्मिउल मौता, महबूब इन्हनि खे ज़िंदह हूंदे मां अल्लाह मुर्दा बनाए छॾियो आ। इन जे लाइ जेको तो मुस्तफा जो कलाम न ॿुधंदो आ, उनखे रब मां ज़िंदह हूंदे मुर्दा चई छॾींदो हा। जिंदा हूंदे मुर्दा केरा, अल्लाह जो कुरान चवे जिंदा हूंदे मुर्दा ओहो आ जेको मुझे मुस्तफा के न सुञाणे, मुझे मुस्तफा जो शान न सुञाणे, मुझे मुस्तफा जे अज़मत के न सुञाणे, मुझे मुस्तफा जे मकाम के न सुञाणे। उन जे मुकाबले में जेको सुञाणदो आ उहद जो मैदान हज़रत अमीर हमज़ा जी जान जिस्म जो टुकड़ो टुकड़ो अलग लगो पयो आ, ज़ालिम ज़ुल्म कंदे जिगर भी चीरे बाहर कयो आ, साह मुझा दोस्त अजीज वजूद मां निकरी चुको आ, जिस्म जी चुरपुर मौजूद नाहे, इज़राइल रूह कब्ज़ करे चुको आ। दुनिया जे दस्तूर में ज़ाहिरी तौर ते हज़रत अमीर हमज़ा दुनिया छॾे चुको आ, लेकिन जो अल्लाह ऐलान फरमाइंदो आ, वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू
तुक़तिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहिया। बेनियाज रब फरमाइंदो आ ओ दुनिया बारो, ओ दुनिया बारो, बेशक तव्हां जे साम्हूं इज़राइल रूह भी कब्ज़ करे वयो आ। जिस्म जो अंग अंग भी अलग थी चुको आ, जिस्म जो तहरुक भी खत्म थी चुको आ। दुनिया वारो तव्हां जे दस्तूर में हे मरी चुको आ, लेकिन मां अल्लाह तव्हां के ऐलान करे मनो थो कया मुअल चइजो त न, पर दिमाग में मुअल जो तसव्वुर भी न कजो, छो त हे मुझे मुस्तफा जो आशिका बहुत हिनन जे करीब भी नथो अची सघे। अजीज़ाने मन अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर क्लियर ऐलान कयो त जिंदह केरा मुर्दह केरा। अजीज दोस्तों, मुर्दह उहो आ जेको मुझे मुस्तफा के न सुञाणे, जिंदह उहो आ जेको मुझे मुस्तफा के सुञाणे। याद रखी छॾजा, पंहिंजे दिल खां इहो फ़ैसिलो पुछजा, जे तुझे दिल में मुझे मदीने वारे मीर जे मोहब्बत जो ज़रड़ो भी मौजूद त मुझा दोस्त अजीज याद रखी छॾजा, तुझे जिंदगी जो हिकड़ो हिकड़ो लम्हो कम वारो आ, पर जे सीने में इश्क मुस्तफा मौजूद नाहे त इहा तुझी जिंदगी हूंदे भी पाण के मुर्दह तसव्वुर करे छॾजा। दुनिया में जिंदह केरा जो जेको गुलामाने मुस्तफा है, गाला जिंदह केरा जेको गुलामाने मुस्तफा है, मुर्दह केरा जेको मुझे मुस्तफा के नथो सुञाणे। जिंदगी ऐं मौत जेकॾहिं ॿिन्ही शयुनि खे ॼाणण थो चाही त मुंहिंजा दोस्त अजीज, जिंदगी सिर्फ़ इन शइ जो नालो नाहे त तूं दुनिया में हली घुमी पियो, न ख़ुदा क्लियर चई छॾियो आहे, तूं हल बि पियो घुम बि पियो, पर जे मुझे मुस्तफा के नथो सुञाणी त जहिड़ो आहीं तहिड़ो नाही। महबूब मुस्तफा जी ज़ात, महबूब मुस्तफा जी ज़ात सदा हयाता, जेको सुञाणदो आ उहो भी हयात हूंदो आ। जेकॾहिं मुंहिंजो रब तो फरमाए ज़ाहिरी तौर ते तूं दुनिया छॾे बि चुको आ, पर जे मुझे मुस्तफा सां प्यार थो करी, मुझे करीम मुस्तफा के सुञाणी थो, मां अल्लाह तोखे उहा दीद अता फरमाया, पो तूं मुर्दह नाही। मां अल्लाह जिंदगी ऐं मौत पंहिंजे महबूब जे निस्बत सां गंढे छॾियो आ। न रुगी इहो हिकड़ो चैम हिकड़ो लव हिकड़ो मुंहिंजा दोस्त अजीज हिकड़ो पहलू ॿुधाए में जिंदगी ऐं मौत जो। जिंदगी ऐं मौत कहिड़ी निस्बत सां है जवाब ॾे, चओ निस्बत हुजूर सां। जिंदह केरा ॻाल्हाए, अॼु मां ॻाल्हाइण थो चाहियां, थोड़ो तूं बि ॻाल्हाए, सोहणे सेवण शरीफ जी धरती वारा ॻाल्हा। जिंदह केरा चो जेको मुझे मुस्तफा जो दीवानो आ परवानो आ। मुर्दह केरा चो जेको मुझे महबूब के नथो सुञाणे ओहो मुर्दह। त हज़ दोस्तो अजीजो वरी जॾहिं अज़ाब इलाही जे मथां अच उहो भी साॻियो नमूनो रब क़ुरान करीम में बयान फरमायो आ। अज़ाब उन्हनि जे मथां ईंदो आ जेके मुझे महबूब मुस्तफा के को न सुञाणदा हन, जेके मुझे मुस्तफा के सुञाणदा हन रब उन्हनि खे अज़ाब खां आज़ाद करे छॾियो आ। हिकु ॿ मिसाल तुंहिंजे साम्हूं रखां पोइ तोखे ॻाल्हि समझ में अचे। अज़ीज़ाने मन हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब आयो या कोन आयो? चओ आयो। छो आयो? चो अल्लाह जे हुक्मन जी बेफरमानी कयूं, ॻाल्हि खे खोलण जी ज़रूरत नाहे। अल्लाह जे हुक्मन जी बेफरमानी
गलीज़ हिकड़ो गुनाह कयो अल्लाह जे ज़ात खे ॻाल्हि न वणी हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां भी अज़ाब आयो छाजे करे आयो चो तो उन्हनि वापार में ठगी कई तोर माप में ठगी कई ॾियण जा वट हिकड़ा वठण जा वट ॿिया उन्हनि जे मथां भी अज़ाब आयो हाणे इन ॻाल्हि खे हटी करे मां तोखां थो पुछां ॿुधाए त इहे ॿई बीमारियूं तो असां में मौजूद आहिनि या कोन्हनि जवाब दे जवाब ॾियो ॻाल्हाई था अचो न ख़बर पए जागो था या निंड्रायो तोर में ठगी करण तो असां वटि आहे या न आहे जवाब ॾियो चो अञा उन्हनि कुझु घटि कई हूंदी असां ॾाढा होशियार आहियूं अगे तरुगी वापारी इहो कमु कंदा हा ठगीअ जो पर हाणे हारिन बि घटि कान कई आहे फुटिन में जेकरे 5 मण हा तो उन में अध मण पानी जो जरूर मिलाइणो आहे छो त अध मण रेट जे हिसाब सां वधी वेंदो खुदा जा बाना कदे इहो नथो सोची त ककड़न जा 5 किलो विधई न 5 किलो मां तोखे 20 मण कह करे ॾिना जेको 5 किलो मां तोखे 20 मण करे ॾेई सघे थो उहो तुझे इन 20 मणनि में बरकत विझी तोखे 50 मण बि करे ॾेई सघे थो ओ मुस्लमान ठगी न कर ओ मुस्लमान पंहिंजे हलाल पोरे में गंदुम मिलाए करे अञा सिंधी सादीअ में चवां त जेकॾहिं किलो खीर जो हुजे उन ये 5 किलो खीर जा उन में जेकॾहिं हिकड़ो कतरो बि कंहिं गलीज़ पलीत शइ जो विझी त खीर सॼो पलीत थी विंदो या कोन थी विंदो ओ मुस्लमान पंहिंजी हलाल जी रोज़ी कमाए का व्यापारी आहीं या हारी आहीं मजदूर आहीं या राज़ो आहीं केर भी आहीं हलाल जी रोज़ी कमाए हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं कोहे तूर ते अल्लाह सां कलाम करे रहियो आहे कलाम कंदे अल्लाह जे दरबार में अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब जह बाने ते तू राज़ी थींदो आ त उन जे आॾो राज़ तुझे जी निशानी कहिड़ी आ मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो जेके मां राज़ी थींदो हा उन खे हलाल जी रोज़ी कमाए खाइण जी तौफीक ॾींदो हा हलाल जी रोज़ी कमाए खाइण अल्लाह जे रज़ा जी निशानियां ॻाल्हि तवील न थी वञे मोटी मक़सद ते अचां अज़ीज़ दोस्तो मां अर्ज़ पे कयो हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां भी अज़ाब आयो शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां भी अज़ाब आयो छाजे करे हिकड़न व्यापार में हेरा फेरी कई हिकड़न हम जिन्स परस्ती कई लेकिन थोड़ो गौर सां ॿुधजां अज़ाब आयो पर तो असां सभई लीका लताड़े छड़िया तो असां ते अज़ाब कोन आयो आ हाणे थोड़ी कन महट अल्लाह जे ज़ात कई आ उनके बाद में तो खोलिया लेकिन पहिरी मुके ॻाल्हाइण दे लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब ज़रूर आयो पर आयो कदे इहो जुमलो गौर वारो गौर सां ॿुधजां अज़ाब आयो कदे जो जॾहिं रब अज़ाब ॾियण चाहियो हज़रत लूत अलैहिस्सलाम के अल्लाह हुक्म कयो ओ मुंहिंजा सुहिणा नबी जी मुंहिंजा करीम रब तुझे उम्मत जे मथां अज़ाब करण थो चाहियां तू इन ॻोठ मां इन उम्मत खां निकिरी परे थी त मां तुझे उम्मत जे मथां अज़ाब नाज़िल कयां इन जुमले के वरी तो चवां गौर सां ॿुधजां तो कोन ॿुधो यानी जेस ताईं नबी पंहिंजे उम्मत में मौजूद आ उहो लूत अलैहिस्सलाम हुजे या हज़रत शुएब अलैहिस्सलाम हुजे बेशक उन्हनि उम्मतुनि ते अल्लाह अज़ाब कयो ज़रूर आ मगर अज़ाब करण वक्त अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा सुहिणा नबी तू इन्हनि खां परे निकिरी वञ मां अल्लाह इन्हनि ते अज़ाब कयां ख़ुदा काइनात खे ॿुधाइण चाहियो त मां अल्लाह अज़ाब उन्हनि ते कंदो हा जन में नबी मौजूद कोन हूंदो आ अज़ीज दोस्तो लूत अलैहिस्सलाम के शुएब अलैहिस्सलाम के जिस्मानी तौर ते अल्लाह फरमायो परे थी त मां हिननि ते अज़ाब कयां हिन पंहिंजे बेफरमाननि खां अलॻि थी त अज़ाब कयां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज अॼु उम्मत मुस्तफ़ा जे मथो निहार हज़ारे ऐब उन्हनि खां वधीक कया अथऊं मगर ख़ुदा जो अज़ाब
अज़ाब जो तसव्वुर भी कोने छाजे करे चो त मुझे बेनियाज़ रब पंहिंजो वाइदो पूरो करे रहियो आ त वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुझा महबूब मुस्तफा मां अल्लाह जे शान जे लायक ही नाहे जो तो मुस्तफा जी जात भी हुजे ऐं मां अल्लाह जो अज़ाब भी हुजे। अज ॾींहं ताईं जंहिं अज़ाब खां तूं असां बचा पिया आहियूं इहो तुंहिंजो असांजो कमाल नाहे तो असां त इंतहा करे छॾी आहे। हे सॼी महिरबानी आहे त मुंहिंजे करीम रब मदीने वारे मीर जे सदके में कई आहे। हुज़ूर जी ज़ात पंहिंजे ग़ुलामनि सां गॾा उम्मत सां गॾा इन जे करे अज़ाब खां तूं बचो पियो आहे। ये जेका माकड़ लथी आ न माकड़ इतो भी चकड़ो ॾेई वई आहे न ॾेई वई आहे ख़बर न आहे लेकिन इहा माकड़ जो अचण फसलनि जूं तबाहियूं करण मुसलमान इहा तोखे कन महटा इहो अज़ाब न आहे इहा तोखे कन महटा जीअं न कंहिंखे निंड मां उथारबो आहे निमाज़ जे लाइ त गाफ़िल उथी न उथंदो आहे त उनखे पाणीअ जो झंडो हणबो आहे अञा न उथंदो आहे उनखे थोरी चपेटड़ी ॾिबी आहे त जल्द में उथे। मुंहिंजो ख़ुदा तोखे सुजाग करे रहियो आहे त मुंहिंजे महबूब जो तूं उम्मती आहे तोखे इहो सूहे कोन थो। अज़ीज़ दोस्तो ज़ुल्म जी त इहा इंतहा थी वई आहे जो अॼु जेकॾहिं महबूब मुस्तफा जी नात थी पढ़जे त नात बि अॼुकल्ह साज़न खां सवा कोन थी हले। ख़ुदा रा ख़ुदा जो ख़ौफ कयो रस्मुनि में एतिरा असां अंदर गहराईअ सां घिड़ी विया आहियूं जो औरतूं सरे आम लाउटन ते वेही करे मुंहिंजे महबूब मुस्तफा जूं नातूं पढ़ी दुनिया खे आवाज़ पयूं ॿुधाइनि। हालांकि औरत खे क़ुरान करीम जो हुक्म भी आहे त औरत जॾहिं क़ुरान पढ़े त हो क़ुरान भी अंदर पर्दे में पढ़े उन जो आवाज़ भी ॿाहिर न अचे। ओ मुसलमानो असां अहिड़ा कुछ कम शुरू कया आहिनि समझूं था त असां नेकी करे रहिया आहियूं हक़ीक़त में ख़ुदा जे ग़ज़ब खे दावतूं ॾेई रहिया आहियूं। मुसलमान अखियूं खोल होशियार थी मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम किथे ईअं त कोन थो थिए त जंहिंखे तूं नेकी थो पियो समझी उहो तुंहिंजे लाइ गुनाह जो बाइस बणिजी वियो आहे। हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे अॼुकल्ह आम लाउडन ते औरतूं मीलाद मुस्तफा पढ़ी रहियूं आहिनि उन्हनि जो आवाज़ महिननि ताईं ॿुधिजी रहियो आहे। मां तव्हां खां थो पुछां अगरि उन औरत जे आवाज़ जे मथां अगरि रस्ते वेंदड़ को शख़्स उन जे आवाज़ जे मथां मोहिजी पवे ऐं उन औरत जे लाइ दिलि में हिकिड़ो ख़्याल पैदा करे त जेको वक़्तु उहो मर्द ग़फ़लत में रहियो उन जो अज़ाब उन जो ॾोह उन औरत जे मथां थींदो या न थींदो जवाब ॾियो। हज़रत ख्वाजा हसन बसरी चो रहमतुल्लाहि तआला अलैह नौजवान अञा कमाल विलायत ते न पहुतो आ हिक अमीर जो बचड़ो आ रोज़ गरीबन में खैरात कंदो आ दौलत दुनिया पंहिंजे बाबे जी विरहाईंदो आ हस्बे बमोल बसरे जे शहर में ख्वाजा हसन बसरी सुहिणो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गरीबन में विरहाए रहियो आ। एतिरे में हिक नौजवान औरत जो ता लंघण थियो आ सजी पर्दे में मौजूद आ रुगी अखड़ियूं उन जूं ज़ाहिर हन। ख्वाजा हसन बसरी जवान कमाल जी जवानी आ जीअं उन औरत जे अखियुनि ते ख्वाजा हसन बसरी जी निगाह पई आ त ख्वाजा हसन बसरी पंहिंजी दिलि उन औरत खे ॾेई वेठो। अॻियां नौजवान न्याणी वञी रही आ पोयां ख्वाजा हसन बसरी वञी रहियो आ छो त अञा मां पहिरीं क्लियर कंदो हला अञा जवानी जो ज़मानो आ अञा विलायत जे मकाम ते न पहुतो आ। उन नौजवान न्याणी अल्लाह जी नेक बानी आ नेकोकार औरत आ उन महसूस कयो त पुठियां को अची रहियो आ पोइ ते कंधु करे चवे थी ओ ख़ुदा जा बाना हया कर अल्लाह बेनियाज़ आ कोन थो मुड़े ॿियो दफ़ो रोकी कोन मुड़ियो। आख़िर उहा औरत नौजवान जॾहिं पंहिंजे
घरड़े में पहुती आ ॾिठई त ॿाहिर जवान बीठो आ अंदरों कंहिं कुराड़ी औरत खे मोकिलींदी आ वञ वञी इन जवान खां पुछी आ मुंहिंजी कहिड़ी अदा जंहिं तोखे मजबूर कयो आ पंहिंजो घरड़ो छॾे पंहिंजो ॻोठ छॾे मुंहिंजे पुठियां लॻी पियो आ ख्वाजा हसन बसरी उन औरत नौजवान ॾे न्यापो मोकिलींदो आ त तुंहिंजो सॼो जिस्म ढकियल हुयो तुंहिंजे अखिड़ियुनि मूंखे मोहे विधो आ उन नौजवान न्याणीअ वटि जॾहिं न्यापो पहुचंदो आ अर्श ॾे निहारे ज़ारो कतार रोई करे चवंदी आ ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब मूंखे ख़बर आ त ही जिस्म मूं वटि तुंहिंजो अमानत आ ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम हिन जिस्म खे तकलीफ़ ॾियण जो मूंखे हक़ नाहे पर ओ मुंहिंजा मौला अॼु तुंहिंजी बांधड़ी मजबूर आ अगर ही अखियूं न हुजन हा त इहो तुंहिंजो बानो तुंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल कोन थिए हा ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ फरमाइजा देर नथी करे छुरी खणी पंहिंजी हिकिड़ी अखि कढे थी वरी छुरीअ सां ॿी अखि कढी करे थालीअ में रखी मथो कपिड़ो ॾेई औरत खे चवे थी वञी इन नौजवान खे ॾे त जंहिं शइ तोखे मजबूर कयो आ उहा शइ मां तुंहिंजे हवाले करे थी छॾियां ओ मुसलमान गौर कर जै वक्त में ख्वाजा हसन बसरी पांजो बाहर बीठो आ मौज में मोहब्बत में इश्क में जज्बे जलाल में जदे कपड़े में वेढ़ल का शय इंदे दिसी करे दिल में खुश थो थे त मुझे महबूब मुते का मेहरबानी कईया जी जो कपड़ो लाहे खणी जो दिसे त रत सा भरल अखियों ताह निकरी वई ही छाहे वा औरत जवाब थी दे ओ नौजवान जालिम हुआ अल्लाह जी नेक बानी हुई उनखां इहो बर्दाश्त न थियो त मुझे करे को अल्लाह जो बानो 5 मिनट भी खुदा जे जिक्र खां गाफिल हुजे तो दे न्यापो कई तो अखिन जी फरमाइश कई उन अखियों कढी तोखे ॾेई छॾियो हाणे राज़ी थी हलियो वञ ख्वाजा हसन बसरी ज़ारो कतार रोंदो आ सजी रात रोंदे रोंदे गुज़रंदी आ निंड नेणन जी खत्म थी वई करीम रब जियादो केड़ो जवाब ॾींदुसि सुबह जो सवेर उथंदो आ नमाज़ फजर अदा करे निकरंदो आ तो न न्याणीअ खां वञी मां ॾोह बख़्शराए चा होॾां अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो उहा न्याणी बेचारी अल्लाह जे हुक्म सां उन रात दुनिया छॾे वेंदी आ हसन बसरी करीब आयो ॾिठई त जनाज़ो अची रहियो आ मालूम कयई कंहिंजो जनाज़ो आ खबर पई त नौजवान न्याणी इन ॻोठ जी नेकोकार अल्लाह जी नेक बानी हुई हिकड़ो नौजवान कल आयो जेको जंहिं पो कयो त तुंहिंजे अखियुनि जो मां दीवानो हा उन न्याणीअ रोई रब खां दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे जिस्म में उहे अखियूं छा कंदियूं जेके तुंहिंजे मखलूक खे तुंहिंजे ज़िक्र खां गाफिल कनि उन उहे अखियूं कढी ॾेई छॾियूं रद कोन बीठो उन न्याणीअ जो मौत वाक़िअ थियो अॼु ख्वाजा हसन बसरी होश में नाहे रोई रोई हीनो हाल करे छॾे दुनिया मिट माइट न्याणीअ खे दफन करे मोटी विया हसन बसरी पेरन खां वेठो आ रोए रोए बस नथो करे अल्लाह जी बानी मूंखे मुआफ़ कर अगर तो मुआफ़ न कयो त मुंहिंजो रब मूंखे मुआफ़ न कंदो रोंदे रोंदे उते निंडड़ी थी अचे ओहा न्याणी दीदार थी करे ज़ियारत कराए चवे थी ओ अल्लाह जा बाना मां त तोखे मुआफ़ कयां थी मगर मूंसां वाइदो कर वरी ज़िंदगीअ में कंहिं बि न्याणीअ ॾे निगाह खणी कोन निहारी दे ख्वाजा हसन बसरी उते उते जो निंड में वाइदो थो करे मां कॾहिं बि ज़िंदगीअ में इएं कोन कंदुसि ख्वाजा हसन बसरी खे न्याणी चवे थी पंहिंजे ज़ुबान सां इहो वाक़ियो दुनिया खे बि ॿुधाईंदे वाइदो करे बस थो करे चवे थी वञ मूं तोखे मुआफ़ कयो जीअं जो ख्वाजा हसन बसरी रोई उतों उथंदो आ मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो आ विलायत जे मनसब ते रब उनखे फाइज करे छॾींदो आ मुसलमानो खुदा जो खौफ कयो
खुदा जो खौफ कयो। तव्हां खां तो पुछां, शरीयत दीन जा अहकामात तव्हां असांजे बचड़न ताईं तव्हां असांखे पहुचाइणा आहिनि या कंहिं ॿिए खे पहुचाइणा आहिनि? तफ़सील में नथो वञा, सुहिणे कलंदर जी नगरी आहे, लेकिन यादि रखो नज़रुनि पंहिंजनि जी हिफ़ाज़त कयो। मदीने जे मीर जो हुक्म ॿुध, मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो, ॿिनि शयुनि जी ज़मानत तव्हां ॾियो त जन्नत जी गारंटी मां मुस्तफ़ा थो ॾियां, जन्नत जी ज़मानत मां मुस्तफ़ा तो ॾियां। ताजदार मदीना ॿ शयूं कहिड़ियूं फरमायो? हुज़ूर फरमायो पंहिंजे निगाह जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾियो त पंहिंजे निगाह जी हिफ़ाज़त कंदो, ॿियो पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾियो। मर्द हुजे या औरत हुजे, मुंहिंजे मदीने जे मीर ज़मानत खई आहे, जेको पंहिंजे निगाह जी हिफ़ाज़त कंदो, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कंदो, पंहिंजे निगाह के गैर जे मथो न रखंदो, पंहिंजे शर्मगाह के गैर ला इस्तेमाल न कंदो, मुंहिंजो मदीने जो मीर तो फरमाए उन जे ज़मानत जन्नत जी मां मुस्तफ़ा ॾेई रहियो हां। पंहिंजे बचड़न खे दीन जूं ॻाल्हियूं सेखारियो, पंहिंजे बचड़न खे पर्दे जूं ॻाल्हियूं सेखारियो। अगर तव्हां न सेखारींदो, हिकिड़ी शइ पक्की ज़हन में रखो, केॾो न ज़ुल्म मुआशरे में थी रहियो आहे। आख़िर असांजे मुआशरे खे केरु संभालींदो? कोई सच चवण जे लाइ तयार नथो नज़र अचे। औरतूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहे मुंहिंजूं औरतूं तव्हां जूं, तव्हां सां सभई हिकिड़े मुआशरे जो हिस्सो हूं, अलॻि न आहियूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खरड़े में वेठियूं आहिनि, सादड़े अंदाज में जॾहिं शॉपिंग ला निकरन थियूं, अल्लाह जूं बानियूं हिक खां हिक मेकअप करे, भला कपड़ा पाए करे, उहे केर हन? तव्हां असां जूं न्याणियूं हन, तव्हां असां जूं भेनरूं हन, तव्हां असां जूं घरवारियूं हन। मुसलमानो ईमानदारीअ सां, हिते गैरत या बेगैरताई जो सवाल न आहे, हिते शरीयत मुस्तफ़ा जो सवाल आहे, हिते महबूब मुस्तफ़ा जे दीन जो मामलो आहे। मां तव्हां खां ई सवाल थो कयां, जॾहिं औरत पंहिंजी सिंजी तैयार थी करे, पंहिंजे पाण खे पूरी किट में रखी करे, मुंहिंजा दोस्त जॾहिं मार्केट में थी वञे, बाज़ार में थी वञे, मां तव्हां खां थो पुछां, उन्हनि औरतुनि खां बि सवाल थो कयां त ओ अल्लाह जूं बानियूं जवाब ॾियो, जॾहिं तव्हां जे मथां कंहिं गैर जी नज़र पवंदी ऐं उन जे गैर जे दिल में अगर को ग़लत ख्याल अचे वञे ऐं उन जे दिल में जेतिरो टाइम उहो ख्याल रहियो, उन जा त ॿई जहान विया, उन औरत जो बचा थींदो या उन जा ॿई जहान वेंदा? जवाब औरत के सिंगार जी इजाजत है, मगर कंहिंजे लाइ? पंहिंजे मर्द जे लाइ। हा ॿुधो अल्लाह जूं बानियूं, ख़ुदा जा बाना ॿुधो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो आहे, जॾहिं काई बि औरत विहिजी सिंजी तैयार थी करे, सुहिणा कपड़ा पाए घर में इंतजार कंदी आहे त मुंहिंजो घोट केॾी महिल थो अचे, पंहिंजे मुड़स जे अचण जो इंतजार कंदी आहे, तैयार इन जे लाइ थींदी आहे त मुंहिंजो मुड़स मूंखे ॾिसी ख़ुशि थिए। अहिड़ी फरमान बरदार ज़ाल जे लाइ मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो त वणनि में वेठल पखी बि उन जे लाइ ख़ैर जूं दुआऊं घुरंदा आहिनि, त दरिया जूं मच्छूं बि उन औरत लाइ ख़ैर जूं दुआऊं घुरंदा आहिनि। मुसलमानो पंहिंजे बचड़न खे पर्दे जो ताकीद कयो, ख़ुदा खे मञो। तव्हां खे नथो चवां त तव्हां डंडो खणी वञी शुरू थियो, न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे जेको दीन आहे, हे मोहब्बत वारो दीन आहे, प्यार वारो दीन आहे। प्यार ऐं मोहब्बत सां पंहिंजे बचड़न खे इहो एहसास ॾियारियो, इहे ॻाल्हियूं समझायो त ऐ अल्लाह जूं बानियूं, जॾहिं क़ुरान करीम जे लाइ तव्हांजो हुकुम आहे त औरत क़ुरान बि पढ़े घर में, त एतिरो आस्ते पढ़े जो उन जो आवाज़ कंहिं गैर जे कन ते न पहुचे। ऐं अल्लाह जूं बानियूं तव्हांजो संपीरी सिंगार जी मार्केटन में थी वञो, ज़रा ख़ुदा जो खौफ कयो, ख़ुदा खां ॾिजो। हा औरत जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया में हलणो आहे, उथणो आहे, वेहणो आहे, हयादार औरत, पर्देदार औरत, पाण खे मुकम्मिल
मुकम्मिल तौर ते पर्दे में रखी करे जेकरे पंहिंजो को बि कारोबार करे थी शरीयत उनखे मनो कोन कई आहे शरीयत उनखे रोके कोन थी इस्लाम कुरान ई त औरत खे आज़ादी अता फरमाई आहे लेकिन हद भी मुकर्रर कई आहे त औरत खे आज़ादी आहे पंहिंजे कारोबार करण जी औरत खे आज़ादी आहे पंहिंजे मिल्कियत रखण जी औरत खे आज़ादी आहे सब कुछ मुंहिंजा दोस्त अज़ीज करण जी लेकिन शरीयत जे हदुनि जे अंदर रही करे जॾहिं शरीयत जूं हदूं किरास थींदियूं पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज तोखां सवाल थो कयां त हिकिड़ी औरत ते जेकॾहिं अल्लाह जो अज़ाब नाज़िल थिए त छा सॼो घर उन लपेट में कोन ईंदो जवाब ॾे चुप न कर मुसलमान पर डंडो भी न खण मुसलमान हेॾे निहार मदीने जे ताजदार छा फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो औरत बुनियादी तौर ते हीअं मुझे ची चले निहार आदम अलैहिस्सलाम जे पासीरीअ मां ॾाढी हवा खे रब तैयार कयो आहे बुनियादी तौर ते औरत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हथड़े जो इशारो ॾींदे फरमायो त हीअं हुजूर फरमायो इन सां तकड़ न कजो अगर तकड़ में सिधे करण जी कोशिश कंदो त ठका ॾेई भॼी पवंदी पर इनखे ढर बि न ॾिजो अगर ढर ॾींदो त हीअं थी हीअं जॾहिं थी वई पोइ खे त मोकला पर तुझे चंगन के भी मोकला मामलो हल कोन थींदो औरत सां प्यार मोहब्बत सां आस्ते आस्ते उनके मुंहिंजा दोस्त समझाइण जी कोशिश कयो जॾहिं हिकिड़ी न्याणी हिकिड़ी औरत दीनदार थी वई उन सॼे घर जे मथां रब जे रहमत जो नुज़ूल थी वेंदो आहे पंहिंजे बचड़न खे पढ़ायो पंहिंजे न्याणन खे पढ़ायो कुरान करीम जी तालीम ज़रूर ॾियारियो अज़ीज़ा ने मन ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वे मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त अल्लाह जी ज़ात बाबरकात जो अज़ाब उन्हनि जे मथां नाज़िल थींदो आहे जिन में ज़ाते मुस्तफ़ा मौजूद न हूंदी आहे जिते मुंहिंजो मुस्तफ़ा मौजूद हूंदो आहे अल्लाह जो नबी हूंदो आहे छो त मुंहिंजे रब जे ज़ात कुरान करीम में फरमायो भला तोखा अकुली तौर ते पुछां हींअर रात आ या ॾींहुं गाला गाला चाहे चवंदे त रात बाहे ॾींहुं बाहे ॿई ॻाल्हियूं चवंदे रात हूंदी आ त ॾींहुं कोन हूंदो आ जिते ॾींहुं हूंदो आ उते रात कान हूंदी आ पोइ न सादे जुमले में समझ जिते रहमत हूंदी आ उते अज़ाब कोन हूंदो आ रात हूंदी त ॾींहुं न हूंदो ॾींहुं हूंदो त रात न हूंदी जिते अज़ाब हूंदो उते नबी न हूंदो जिते नबी हूंदो उते अज़ाब कोन हूंदो मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में फरमायो ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह जे शान जे लाइक़ इहा ॻाल्हि नाहे जो मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ात बि हुजे ऐं मां अल्लाह जो अज़ाब बि हुजे इहो मां रब जे शान जे लाइक़ नाहे छो त मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे रहमतल लिल आलमीन बनाए मोकिलियो अथमि जिते रहमत हूंदी आ उते अज़ाब कोन हूंदो आ मुझे महबूब मुस्तफ़ा जा गुलाम नंढड़ो हिकड़ो रेफरेंस ॾेई मां मोटी पंहिंजे जगह ते वरी अचां जॾहिं मेराज जी रात थी आ कहिड़ी रात वरी ॻाल्हि कहिड़ी रात रात मेराज जी आ महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक जे सरजमीन खां जेतिरा मुंहिंजा दोस्त अज़ीज सफ़र तय थिया जॾहिं सफ़र तय थी मोटी आया आस्ते जवाब ॾिजां बिस्तरो गर्म हुयो या न हुयो पाणी वुज़ूअ जो वहियो पे या न पे वहियो गाला गाला कड़ो उहो अञा लुॾियो पे या न पे लुॾियो जवाब ॾे कड़ो भी लुॾी रहियो आहे वुज़ूअ जो पाणी भी वही रहियो आहे बिस्तरो भी साॻियो गरम आहे इहो एतिरो सफ़र तय करे मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे लेकिन दुनिया सॼीअ खे अल्लाह जे ज़ात बाबरकात मुंजमिद करे छॾियो आहे हाणे इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कजां मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे काइनात वारो मुंहिंजो मुस्तफ़ा हिन काइनात जी जान
मुझो महबूब इन कायनात जी जाना जॾहिं मां अल्लाह पंहिंजे महबूब खे पंहिंजे दीदार जे लाइ अर्शन खां मथे घुरायो सॼे कायनात जे निज़ाम खे मां अल्लाह बंदि करे छॾियो दरियाहनि जी रवानी ख़त्म थी वई इंसान जे साह खणण जी हैसियत ख़त्म थी वई कुझु बि कोन रहियो महबूब न हुयो त कुझु बि न हुयो महबूब मोटी आयो त हर शइ उतां खां अॻिते हलण शुरू कयो मुंहिंजो मुस्तफ़ा कायनात जी जान हीअ कायनात जेका हली रही आहे कंहिंजे करे हली रही आहे चओ महबूब मदीने वारे मीर जे करे हली रही आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे अञा सफ़ा सादन लफ़्ज़न मां तोखे दसियां सफ़ा सादन जुमलन में जेकॾहिं सुभाणे तोखां केरु पुछे तो उनखे जवाब ॾेई सघी जिते को मामलो थींदो आहे त छा चवंदा आहिनि अदा शैतान जी हरकत आहे ॿ माण्हू विढ़िया भला हिन शहर खे वठूं था जेकॾहिं 100 जॻहुनि ते झेड़ो थिए त छा चवंदासीं त कंहिं झेड़ो करायो ॻाल्हायो ॾाढिया ॿुधायो शैतान मां तव्हां खां थो पुछां त शैतान दीन जो दुश्मन आहे या दीन जो सॼण ॻाल्हायो अल्लाह ताला जे आॾो शैतान छा चयो त मौला माण्हुनि खे तुंहिंजे तरफ़ों रोकींदुसि या तोॾे मोकिलींदुसि जवाब ॾियो सोचे वठो सोची जवाब ॾियो ऐं ख़ुदा जा बाना ऐं ख़ुदा जा बाना मुझे महबूब मुस्तफ़ा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर नाज़िर हुजण ते शक करण वारा मूंखे रुॻी इन नंढड़े सवाल जो जवाब ॾे शैतान हर जगह ते मौजूद आहे या न आहे जवाब ॾे आहे इहा ताक़त उनखे कंहिं ॾिनी आहे जवाब ॾे कंहिं ताक़त ॾिनी आहे जंहिं पंहिंजे दुश्मन के एतरी ताकत ॾिनी आहे त तोखे ताकत थो ॾियां भली मुझे बानन के मुखा परे कर पर जंहिंला मुंहिंजो रब फरमायो इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तक़ीम जेको अल्लाह का दूर चलन खे करीम रब जे करीब कंदो आ जेको नबियन जो सरदार आ ॿुधा रब उनखे ताक़त ॾींदो या कोन ॾींदो चओ मुंहिंजो मुस्तफ़ा त मुस्तफ़ा है मुझो मुस्तफ़ा त मुस्तफ़ा है पर मुझे महबूब जो बचड़ो सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि के अल्लाह जे ज़ात एतरी ताकत अता फरमाया जो पाण पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमाइन था नज़र तो इला बिलादिल्लाह जमा महबूबे सुभानी फरमायो अल्लाह जा सब शहर घुमिया अज जी साइंस दौरे जदीद जी साइंस तहकीक करे इन नहज ते पहुती आ त हिन दुनिया खां सवा टे हिकड़ा ब्लैक होल कारा खड्डा ब्लैक होल कारा खड्डा अज जी साइंस थी ॿुधाए त अहिड़ा मौजूद हन जो हीअ सॼी दुनिया हिकिड़े खॾे में हली वञे त ॿ खॾा बाक़ी बि बचंदा उहो खॾो बि कोन भरबो मना हीअ दुनिया थोरी आहे उहे कारा यानी उहे जेके वॾा खॾा हन उहे अञा घणा हन महबूबे सुभानी तो फरमाए त मूंखे अल्लाह सभु पंहिंजा शहर घुमाया महबूबे सुभानी जो उम्र केतिरी आहे जो उम्र सिर्फ़ 90 साल जरा कुरान करीम दे गौर कर त वली ऐं औलिया जो जेके ब हरफ हन इहे भी कुरान करीम में पूरा 90 दफा आया हन होडा उम्र ब महबूब सुभानी जी पूरी 90 साल महबूब त महबूबा महबूब जो बचड़ो अब्दुल कादिर जीलानी भी जिते मुरीद सद कंदो आ मुरीद के जी में जी अज़ीज़ान मन
वक्त जे हिसाब सां सोचे त घणो आयो सॼ दिल ॾाढो थी चवे त मां क़ुरान करीम पढ़ां वक्त जे दुआ कयो त इजाज़त ॾे त थोड़ो हली वठां अज़ीज़ान मन जॾहिं सैयदना अब्दुल कादिर जीलानी हज ते वया काॾे वया वरी ॿुधा काॾे वया अॼु हीअ गौर सां ॻाल्हि ॿुधजा शायद तो ज़िंदगीअ में न ॿुधी हुजे तोखे ख़बर पवे त मस्जिद जी हेॾी इज़त छाजे करे आहे निमाज़ त तूं घर में बि पढ़ंदो आहे न समझी त मस्जिद जी इज्जत निमाज जे करे आ निमाज तू घर में भी पढ़ंदो आ जेकॾहिं चवी तो मस्जिद जी इज्जत मस्जिद जो मकाम जमायत सां निमाज करे पढ़ण में आ छा तू घर में निमाज जमायत सां नथो पढ़ी सघी जवाब दे चो पढ़ी सघां तो अज़ीज़ान मन आरज़ी इबादत खानो घर में भी बनाए सघी तो निमाज पढ़ी सघी तो जेकॾहिं मस्जिद करीब नाहे वेझी नाहे पर मस्जिद जो एतिरो मकाम छो आ जो घर के ड्राहे बियो ठाहे सगी तो पर मस्जिद के ड्राहे उन जगह ते बियो कुछ भी नथो ठाहे सगी राज कहिड़ो आ अॼु इन राज तां पर्दो थो सजण साईं जो गुलाम खणे गौर सां ॿुधजा जॾहिं महबूबे सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं हज ते वेंदा हन समय गुलाम संदन सां गॾु हूंदा हन दुनिया जी तारीख़ गवाह हुआ त सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जिस्म ते जेको कपड़ो पाईंदा हुया शाही लेवल जो कपड़ो हूंदो हुयो बादशाहनि खे बि अहिड़ो कपड़ो नसीब कोन थींदो हो जहिड़ो कपड़ो अब्दुल कादिर जीलानी पाईंदो हुयो सदन जे जिस्म में अल्लाह जलाल ता फरमायो हो जॾहिं सरजमीन मक्का ते पहुता काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे बस कयो उन वक्त जो जेको मक्के पाक जो मुफ्ती आजम हुयो उहो निमाज पढ़ाइण जे लाइ आयो निमाज पढ़ाए बस कई जेॾी महिल निगाह अब्दुल कादिर जीलानी ते पे त उन वक्त जे मुफ्ती आजम जे दिल में ख्याल आयो त माण्हू त मूं लखे ॾिठा न पर ही दाणो को ॿियो जे लतीफ सरकार फरमायो पखी माण्हू सभु न सुहिणा माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कहीं कहीं माण्हू मंझ अचे पूई बहार जी अज मुफ्ती आजम जी निगाह अब्दुल कादिर जीलानी घोट जे चेहरे ते पईया दिल में ख्याल कये एड़ो चेहरो अग में कोन ॾिठो आ करीब थींदो आ वेझो ईंदो आ अब्दुल कादिर जीलानी सां सलाम दुआ कंदो आ तारुफ थींदो आ पुछंदो आ सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट खां केर आयो किथां आया हो सुनो अब्दुल कादिर जीलानी मुख्तसर तारुफ कराइंदो आ मुझो नालो अब्दुल कादिर गीलान खा आयो हा अजीजाने मन बस तारुफ कराए बस कयो ओहो मक्के जो मुफ्ती आजम अर्ज कंदो आ यार तुझे चेहरे मां लगे थो त तू आलिम हई छा तो चवे चेहरे मां लगे थो त तू आलिम हई महबूबे सुबहानी मुर्की चवंदा अल्हम्दुलिल्लाह वधिक जवाब न दिनो उन मुफ्ती आजम वधिक अर्ज कयो यार जदे आलिम आलिमन सा वेहंदा हल त इल्म जी गुफ्तगू थींदी आ मुजी दिल थी चवे एक बे सा इल्मी गुफ्तगू कयो एक बे खा सवाल जवाब कयो उनके केड़ी खबर तही केरा अजीजाने मन असा आलिमत असां भी मिलंदा आहियूं हिक ॿिए सां पर अजीब थ्योरी हूंदी आ असां जी सोच कहिड़ी हूंदी आ त जेका मूं ॻाल्हि पढ़ी आ या जेका मूं ॿुधी आ उहा ठीक आ पर जेका ॿियो ॻाल्हि तो करे जे मूं न पढ़ी आ मूं न ॿुधी आ त शक करे बीही रहंदुसि त इहा ॻाल्हि ईअं कोन्हे ओ ख़ुदा जा माना कुझु पाण ते रहम कर अल्लाह जो क़ुरान करीम न पढ़ियो थे बेनियाज़ रब फरमायो वफ़ौ कुल्ल ज़ी इल्मिन अलीम
हर इल्म वारे जे मथा एक इल्म वारो आ। बहरहाल मां पंहिंजे मौज़ूअ खे कंटिन्यू कयां। सुने अब्दुल कादिर जीलानी मुर्की जॾहिं चयो, हुन चयो त दिल थी चवे त सवाल जवाब कयो। सुने अब्दुल कादिर जीलानी निहारे चयो, पोइ भला हिकिड़ो सवाल मां थो कयां, मुफ्ती साहब मूंखे जवाब ॾियो। मुफ्ती आज़म मक्के जे सरजमीन जो मुफ्ती आ। अज भी तुका सऊदी अरबिया जो कानून आ। तमाम मामलात में मुफ्ती आज़म जी राय के अहमियत हूंदी आ। मुफ्ती आज़म मक्का सुने अब्दुल कादिर जीलानी के चवे तो जी बिल्कुल सवाल कयो। हाणे सुने अब्दुल कादिर जीलानी जो सवाल बुध। सुने महबूबे सुभानी निहारे चयो, ओ मुफ्ती आज़म मुझो सवाल आ त जॾहिं मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात हे ज़ाहिरी तौर ते दुनिया के अलविदा चयो। महबूबन करीमन के आखिरी गुस्ल अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो। मुफ्ती साहब चयो बिल्कुल सही। सोने अब्दुल कादिर जीलानी चयो मूंखे ॿुधाए त उहो गुस्ल वारो पाणी काॾे वयो। तवज्जह कर, अॼु ॾींहं ते न ॿुधी हूंदई न। गुस्ल जो पानी काॾे वयो? जंहिं पाणीअ सां सुणे अलीउल मुर्तज़ा मुझे महबूब खे गुस्ल करायो, उहो आका करीम जे गुस्ल वारो पानी काॾे वयो? आम मौलवी मुल्ला खां पुछजे, चवंदो काॾे वरी काॾे ज़मीन में वयो हूंदो, हीअं थियो हूंदो, हीअं थियो हूंदो। ख़बर न हूंदी त धुको बि हणी छॾींदासीं। हो मुफ्ती आज़म इल्म वारो आ, दिमाग़ खे हलाईंदो आ। हलाईंदे हलाईंदे जॾहिं दिमाग़ कम न कयो, अब्दुल कादिर जीलानी ॾे निहारे थो। यकीन थी वयुसि त ही आम माण्हू नाहे, ही कंहिं वॾी रमज़ वारो जवान आ। निहारे चवे तो, ऐ गीलान वारा सैयद अॼोकी रात मूंखे मोहलत ॾियो, मां किताब ॾिसां। महबूबे सुभानी मुर्की फरमायो, तोखे इजाज़त आ वञी किताब ॾिसी आ। सॼी रात मुफ्ती आज़म किताबन जो मुतालियो कंदो रहियो, मगर किथे भी जवाब को न मिलियो। किताबन मां मायूस थी करे दिल में सोचई त भला सुबुह जो माज़रत करे छॾींदुसि। इएं लेटी पयो, निंड अचे वई। किताब चइनी पासन खां पया आहिनि, अख सां लगी। इमामुल अंबिया यतीमन जे यार अची मुफ्ती साहब खे दीदार करायो। जॾहिं मुफ्ती आज़म मक्का ताजदार मदीना जो ख्वाब में दीदार कयो, अर्ज़ तो करे मुंहिंजा आका ॾाढो परेशान हुयुसि, कुर्ब करे छॾियो अथव, महबूब लीअड़ो पायो अथव। अजनबिया सवाल कयो अथई त महबूब जे आख़िरी गुस्ल जो पाणी काॾे वयो? ओ मुंहिंजा आका सभु किताब खोलिया अथमि, नथो मिले। महिरबानी फरमायो त महबूब सां गॾु हिकिड़ो ॿियो जवान मौजूद आहे। आका करीम फरमायो, ओ मुफ्ती साहब इन सवाल जो जवाब ही मुझो बचड़ो तोखे ॾींदो। मुफ्ती साहब उहो सवाल उन जवान सां कयो जंहिंजो चेहरो नज़र कोन थो अचे, कपड़न जे हद ताईं सुञाणप नथी थिए त कपड़न जो रंग कहिड़ो आहे। सवाल करे बस कई महबूबन जे मौजूदगीअ में उन जवान जवाब ॾिनो त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे गुस्ल आखिरीअ जो पाणी अल्लाह ताला जिब्राइल खे हुक्म फरमायो, ऐ जिब्रील जी रब्बे जलील मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ल जो जेको पाणी आहे फौरन कतरो भी हेठ ज़मीन ते किरण न घुर्जे। इन सॼे पाणीअ खे अर्श ते पहुचाए करे इन सां ककर तयार कयो वञे, पोइ रूए ज़मीन ते क़यामत ताईं जिते जिते मस्जिद ठहणी आ उते उते हिकिड़ो कतरो केरायो वञे। क़यामत ताईं
जह जह जगह ते रूए जमीन में मस्जिद ठहणी आ खुदा जाने थो जिब्राइल के अल्लाह इल्म ता फरमायो जिब्राइल मुझे करीम आका जे आखिरी गुस्ल जो हो पानी रूए जमीन ते उन जगह ते कतरो कतरो करे केरायो जिते अल्लाह जा घर मस्जिदूं ठही रहियूं हन हाणे अंदाजो लगाए जा छो त मुंहिंजा दोस्त अजीज मस्जिद इबादत जे करे एतरी मान वारी नाहे इबादत त घरन में भी कंदो आ नमाज त तू घरन में भी पढ़ंदो आ मस्जिद एतरी मान वारी छाजे करे आ छो त मुझे मुस्तफा करीम जे जिस्म जे पानी जो हिकड़ो कतरो इन जगह ते पहुतला हाने जॾहिं मस्जिद में नमाज पढ़ण वञे रुकी इहो ख्याल न कजा त मस्जिद में आयो हा महले जी मस्जिद आ पर पंहिंजे दिल जो यकीन अकीदो पक्को रखजा त हीअ उहा जगह जिते मुझे मुस्तफा करीम जे जिस्म जे पाणीअ जो कतरो पहुतला गाल के वधाईंदो हला मुंहिंजा दोस्त अजीज ख्वाब पूरो थी वेंदो आ मुफ्ती साहब हाणे ॾाढो ख़ुशि आ त सुबुह थे त मां जवाब थो ॾियां सुबुह थे त मां जवाब थो ॾियां फजर जी नमाज ते आयो नमाज पढ़ी बस कई महबूबे सुभानी थोड़ा साइड ते वेठा हन मुफ्ती साहब हेॾे होॾे निहारे सुहिणे अब्दुल कादिर जीलानी खे ॻोल्हे थो सुहिणो अब्दुल कादिर जीलानी हेठि निहारे मुरकी रहियो आ मुफ्ती साहब जे भर में थो वेहे अॼु अब्दुल कादिर जीलानी पुछे ई कोन थो त सवाल जो जवाब दे कुछ घड़ियों गुजरियों हेडों जी गाल मुफ्ती साहब पान चवंदो आ मुफ्ती आम मुफ्ती न मुफ्ती आजम मक्का ओ अजनबी ओ गीला नवारा अब्दुल कादिर अज मुखा कलो के सवाल जो जवाब छो न तो पूछी अब्दुल कादिर जीलानी घोट मुर्की फरमायो दे खबर किताब केड़े में लिखल हो चवे तो किताबन मा को न मिलियो काथों मिलियो आ चवे तो रात महबूब लीड़ो पाए दीदार करायो आ अब्दुल कादिर जीलानी किरास कदे चवे थो छा महबूब तोखे बुधायो चवे थो न महबूब को न बुधायो कहीं बुधायो चवे थो महबूब सा गड हिकड़ो बियो जवान होयो सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो अगते ख्वाब मां तोखे बुधाया या पंहिंजो पाण बुधाई दे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जॾहिं इहो जुमलो चयो मुफ्ती साहब जो जेको अॻे ई महवे हैरत हुयो मज़ीद हैरत में अची करे घूरे घूरे अब्दुल कादिर जीलानी ॾे निहारण लहियो चई भला जवान तू ई ॿुधा अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो ते ख़बर जेको महबूबन सां गॾु हुयो उन जो चेहरो ॾिठई चई कोन ॾिठम उन जा कपड़ा ॾिठई चई कोन ॾिठम अंदाजो अथई ची अंदाजो आहे महबूबे सुबहानी उहा नूरानी निगाह करे ओ हिजाब जो पर्दो जो आडो ॾिनो त मुफ्ती साहब ॾिठो त ही उहो ई जवाना जेको रात मुझे महबूब सां गॾु ख्वाब ॿुधाए रहियो अजीजाने मन उहो सुनो अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दादलो अन्या हिकड़ी बी गाल बि ॿुधाईंदो हलाए जेका मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन आखिरी गुस्ल सां वाबस्ता है उन गुस्ल मुबारक जे पाणीअ सां वाबस्ता है जॾहिं सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम खां सवाल कयो या अली ऐ सुना अली महबूबन तोला फरमायो तमा इल्म जो शहर अली उन जो दरवाजो आ लेकिन हबीबन जे पाक हयात तय्यबह जे अंदर हबीबन जे दौर जे अंदर तमा एतिरियों गालियों कोन कयो जिया तमा महबूबन खां बाद में कूफे जे मस्जिद में जुम्मे जे दिहाड़े सुने अलीउल मुर्तज़ा दौरान तकरीर ऐलान फरमायो आहे को जेको अजमा अली खां सवाल
करे कहीं जवाब को न दिनो वरी फरमायो को सवाल करे कहीं जवाब को न दिनो टियों दफ़ो फरमायो फर्श जो सवाल करे या अर्श जो सवाल करे जिब्राइल जो सवाल करे या मीकाइल जो सवाल करे अज मां अली बुधाइण ला तैयार हां एतरे में विच में हिकड़ो जवान उथी बीठो आ सुने अलीउल मुर्तजा दे निहारे चवण लगो ऐ सुना अली जेकॾहिं जिब्राइल ऐं मीकाइल जो बुधाइण चाहियो था त मूंखे बुधायो त हींअर जिब्राइल काथे आ हींअर जिब्राइल काथे आ शेरे खुदा अर्श दे निहारियो अर्श दे निहारे फर्श दे निहारियो फर्श दे निहारे सजे निहारियो सजे निहारे खब्बे निहारियो चैनी तरफन दे सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा निहारे मुरकण शुरू कयो अजीजा ने मन जॾहिं मुरकी पाण फरमायो ओ नौजवान जे सूरत में जवान बीठो आ पाण फरमायो जिब्राइल के सतनी आसमानन ते गोलियम नजर कोन आयो सतनी जमीनुन में गोलियम नजर कोन आयो उत्तर गोलियम नजर कोन आयो दक्षिण गोलियम नजर कोन आयो ओलह गोलियम नजर कोन आयो ओभर गोलियम नजर कोन आयो तो ओहो मुर्की थो पूछे सोहना तव्हां जो चयो त मुखां सवाल कयो अगर किथे भी नजर कोन आयो आहे त जरूर शेरे खुदा मुर्की फरमायो जेको मशरक में भी नाहे मगरब में भी नाहे शुमाल में भी नाहे जुनूब में भी नाहे हेठ भी नाहे मथे भी नाहे ओहो को बियो नाहे सवाल करण वारा तू पाण जिब्राइल मुझे सामो बीठो आ उन सुने अलीउल मुर्तजा का सवाल कयो सुना अली यो इल्म जो एतरो कमाल तवा किथां हासिल कयो दिलबर अली जवाब दिनो जदे मु पांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के आखिरी गुस्ल कराए बस कयो सजो पानी तो खुदा जे हुक्म सा गायब थी वयो जमीन ते कोन पयो मगर मुझे आका करीम जे इन पाक पिणपिणन मुबारकन जे मथा हिकड़ो हिकड़ो कतरो पानी जो बचो हिकड़ो नाफ मुबारक में बचो मां अलीउल मुर्तजा इन पिंपिणन मुबारकन ता भी चूसे पांजे चपड़न सा ओ कतरो कतरो खयो जेडी मल नाफ मुबारक जो कतरो खणी मां अली जे वजूद में आयो त मुझे करीम रब कायनात सजी जो ओ पर्दो हटाए मुके सब कुछ देखारे छड़ियो मुसलमान मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आला हजरत इमाम अहमद रजा खान फाजिल बिरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि लखे मुझे करीम रब जो रहमतों इन जवान जे मथा हुजन पाण पंहिंजे अकीदत जो इजहार करे ही जरूर फरमायो छा फरमायो जिनके कदमों का थोबन है आबे हयात जिनके कदमों का धोबन है आबे हयात जिनके कदमों जिनके तलवों का धोवन है आबे हयात है वो जाने बसी हमारा नबी सबसे आला वह औला हमारा नबी सबसे बाला वह वाला हमारा नबी जो असांजो सुहिणो नबी रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे रूहानी तौर ते अॼु बि पंहिंजे ग़ुलामनि सां ग़ुलाम सॾड़ो कंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा दीदार कराईंदो आहे यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार करण तुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे महबूबनि जो दीदार उनखे थींदो आहे जिन खे महबूब कराइण चाहींदा आहिनि
जेके महबूब न कराइण चाहींदा आहिनि उन्हनि खे त जिस्म सां बि दीदार न करायो ऐं जिन खे कराइण चाहींदा आहिनि उन्हनि खे रूहानी तौर ते बि दीदार कराए बेड़ा पार कराए छॾींदा आहिनि। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी रहमतुल्लाह तआला अलैह जो गुलाम अक्सर महबूबन जे दरबार में खिदमत कंदो आ। हिकड़े ॾींहुं अर्ज़ कई मुंहिंजा साईं हे जेको निमाज़ वारो मुसल्लो आ इहो सॼो कमज़ोर थी वियो आ, मुंहिंजा सुहिणा इजाज़त मिले त महबूबन जो मुसल्लो तब्दील कयां। इमाम रब्बानी से फरमायो बच्चा जंहिं मुसल्ले सां ज़िंदगीअ जो हिस्सो गुज़रियो आ इन यार खे यारीअ में हलण दे। मजबूर थी चवे थो सुहिणा सजदे वारी जाए कसी भैया जमीन ज़ाहिर थी थे भला एतरी इजाजत मिले इहो सजदे वारो टुकड़ो मां कढी रखा। पाण मुर्की फरमायो बच्चा तोखे इजाजत आ। उन गुलाम सजदे वारी जाए जो टुकड़ो कढी करे उन जगह ते नओ टुकड़ो हणी छॾियो। मुसल्लो त तैयार थी वियो। रात जो दिल में ख्याल तो करे जंहिं जगह ते मुझे मुर्शिद सुने इमाम रब्बानी जेड़े जवान मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी जेड़े जवान सजदा ॾिनाहन इन टुकड़े खे काॾे कयां ॿिए पासे नथो करे पंहिंजे टोपीअ में सिबी करे टोपी मथड़े ते पाए सुम्ही थो पवे। हिक रात जे अंदर 25 दफ़ा मुंहिंजो मदीने जो मीर दीदार कराईंदो आ। याद रखी छद मुसलमान मुझे महबूब जे गुलाम त छा पर मुझे महबूब जे गुलामन जे जिस्म खे भी जेका शय लगला उन जे सदके में भी ताजदार मदीना दीदार कराइंदो आ। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत दे निहार वो मुझा दोस्त अजीज खालिद बिन वलीद आ। तू असा जेके औलिया अल्लाह जे निस्बत जो शयूं सीने सा सांढे रखंदा हो खुदा जो कसम खुश नसीबी आ, खुश नसीबी अंदाजो लगा तो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुलाम खालिद बिन वलीद जिस्म जो हलकड़ो आ बड़ो ताकतवर ना है मगर जह भी मैदान में लहंदो आ दुश्मनन जा ढेर कंदो वींदो आ न की तीर असर करे न की नेज़ो असर करे। जॾहिं दोस्त पुछंदा आहिनि खालिद राज कहिड़ो आ जो कुछ भी जो ते असर नथो करे राज ज़ाहिर थो करे। जॾहिं संदन जी टोपी मुबारक किरी पवंदी आ द्रोड़ी जान जी परवाह न करे उन टोपड़ीअ के खणी पंहिंजे मथे ते पाईंदो आ राज ज़ाहिर कंदो आ। ॿियो कोई राज कोने इन मुझे टोपीअ में मुझे मुस्तफा करीम जो वार मुबारक सिबियल आ। मुझे महबूब जे जुल्फ मुबारक जो हिकड़ो हिस्सो जंहिंजे टोपीअ में रुगी लगला तो उनके दुनिया जा तीर नेज़ा मुझा दोस्त अजीज असर नथा कन। खालिद बिन वलीद जी तमन्ना ऐं दुआ है त रब मुखे शहादत नसीब करे पर मुझा दोस्त अजीज उन मुए मुबारक जे सदके में उन जे जिस्म जे मथा का भी शय असर कान थी करे। इहो ही सबब आ जो तू असा जेके औलिया अल्लाह जा गुलाम आहियो पंहिंजे महबूब जे सहाबा जे सुन्नत के अदा कंदे जो तही दीने मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ताईं दाइम ऐं कायम रहणो आ। हर दौर जे अंदर अल्लाह जा कामिल वलियन के अचणो आ। मुझे मुस्तफा करीम जे दीन के खणी हलणो आ जो त तवा सा जो आका खातमुन नबियीन वल मुरसलीन ई औलिया अल्लाह जे शैन सा जेका तू असा प्यार वारी निस्बत रखंदा हो हे चो त कंहिंजी सुन्नत आ जो महबूब जे सहाबा जी सुन्नत आ। जैसा प्यार होंदो आ जैसा प्यार होंदो आ उन जे जिस्म के लगल शय के मुझे मुस्तफा जा गुलाम पंहिंजे जान का वधीक अजीज समझदा हन। हा बेशक महबूब जो ज़मानो त न ॾिसी सघियासे महबूब जो दीदार त न करे सघियासे सहाबा जो ज़मानो त न ॾिसी सघियासे पर उन्हनि जे जिस्म जो लगल कपड़ो या चादर या रुमाल भी सीने सा इन करे साड़ींदा हो असांजी दिल चवंदी आ असां त न ॾिसी सघियाऊं पर इहे त महबूब जे दर्जा राही। त मुझा दोस्त अजीज वक्त ॾाढो तेजी सां गुज़रंदो पियो वञे। मां क़ुरान करीम जी हिक ॿी आयत तिलावत कई बस थोड़ो उन जे मथा मां दोस्त अजीज रोशनी विझां। अल्लाह ताला फरमायो अल्लाह
यजतबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। मुझे रब फरमायो मुझी मर्जिया, छा रब फरमायो मुझी मर्जिया कहिड़ी जंहिंखे चूंडे छॾिया मुझी मर्जिया। अल्लाह यजतबी इलैहि मन यशा, रब तो फरमाए जंहिंजी चूंड कया मुझी मर्जिया। सिंधीअ में इन जी माना मफ़हूम छा थींदो? मुंहिंजो रब तो फरमाए जंहिंखे ॼमदे ॼाम बनाए छॾिया मां रब जी मर्जिया। जेके जी जल अमड़ जे पेट मां ज़मीन ते कदम रखंदे मादर ज़ाद वली बनाए छॾिया मुझी मर्जिया। अल्लाह फरमाए तो मुझी मर्जिया व यहदी इलैहि मन युनीब। ऐं वरी जंहिंते राज़ी थी करे हिदायत ला पंहिंजे तरफ़ रुजू कराया इहा बि मुंहिंजी मर्जिया। रब तो चवे मुंहिंजी मर्जिया। असां ईमान असांजो यकीन मर्जी त रब जी आ। हाणे ज़रा गौर कजा, अल्लाह तो चवे मुंहिंजी मर्जिया, जंहिंखे हिदायत ला रुजू कराया मुंहिंजी मर्जिया। हिकिड़ो मिसाल ॾेई तकरीर ख़त्म थो कयां। उन सहाबी रसूल जो नालो वठां, उन सहाबी रसूल जो नालो वठां जेको तलवार हथ में खणी करे 22 सालन जो जवान मुसलमाननि खे मारण जे लाइ ॻोल्हींदो आहे, मके जे गलनि में घुमंदो आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जो मुखालिफ़ आहे, लेकिन रब तो चवे यहदी इलैहि मन युनीब। मुंहिंजी मर्जिया जंहिंखे रुजू कराया रब जी मर्जी कॾहिं थी आहे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ घुरी मौला हिकिड़ो उमर मां मुस्तफ़ा खे दे। ओॾा मुझे आका करीम दुआ घुरिया मौला हिकिड़ो उमर मां मुस्तफ़ा खे दे। होॾा उहो उमर जेको तलवार हथ में खणी मुसलमाननि जे ख़िलाफ़ घुमंदो आहे। अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां आवाज़ निकितो मौला हिकिड़ो उमर मूंखे ॾे। अल्लाह क़बूल कयो उमर बिन ख़त्ताब खे। जॾहिं रब क़बूल कयो वयहदी इलैहि मन युनीब। अल्लाह फरमाए तो जेके हिदायत जे ॾियणु चाहींदो हा उनखे रुजू पाण ॾे कराईंदो हा। जवाब ॾे जॾहिं सुहिणे उमर खे अल्लाह हिदायत ॾिनी, हिदायत वारो केरु आहे? जवाब ॾे। हिदायत कंहिंजे हथ में आ? हादी मुझे रब जी ज़ात आ। जॾहिं अल्लाह जे ज़ात सुहिणे उमर खे हिदायत ॾिनी आ, ॿुधाए रब उनखे कंहिंजे दर ते मोकिलियो आ? जवाब ॾे। जवाब दिल खोले दे न। हिकिड़ो ई जवाब काफ़ी थे। जेके अज़मत सहाबा जो नारो था हणन, जेके सहाबा जा दीवाना पाण खे सदाइन था चईनि भुलियल हो सहाबा जा दीवाना अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद हन, सहाबा जा मस्ताना सुहिणे पीरन जे पीर जा गुलाम हन। जेको यारी ऐं बारी वारो हूंदो आहे रब उनखे हिते भी निरालो कंदो आहे त हुते भी निरालो कंदो आहे। अमीर उमर के रब हिदायत ॾियणु चाहिए। अल्लाह हिदायत ॾिनी मगर कंहिंजे दरे तो मिली रब हुन जे दिल में ख्याल विधो जंहिंते मां रब राज़ी थींदो हा उनखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि जे मथां कुर्बान थियण जी तौफ़ीक़ ॾींदो हा। राज़ी केर थियो? चो अल्लाह। हिदायत कंहिं ॾिनी? चो अल्लाह। लेकिन मोकिलियईंसि कंहिंजे दर ते? चो मदीने वारे मीर जे दर ते। जंहिंते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे
उनके मुझो खुदा पंहिंजे महबूब जे दरड़े ते अचण जी तौफीक अता फरमाइंदो आ उन जे अंदर में मुझो अल्लाह महबूब जे मोहब्बत जो ज़र्रो पैदा फरमाइंदो आ तो ओ सेवण शरीफ जे हिन सुहिणी धरती ते रहण वारा तोखे लखे करोड़े मुबारकूं हन जो अल्लाह जी ज़ात तो ते राज़ी थियो आ तोखे रुगी महबूब जे दरड़े ते न मोकिलियो थई पर महबूब जे दीवानन जा मेड़ाका करण जी रब तोखे तौफीक अता फरमाई आ महीना महीना इंतजार करे हाले पोटरा बिरादरी वारन मोहम्मद हारून हाले पोटरे इन जेला इंतजार कया त महबूब मुस्तफा जो गरजी वेही शान गायो ऐं बुधो ऐ मोहम्मद हारून तोखे बिरादरी सूधो मुबारका जो अल्लाह जो तुझे अंगण ते 11 वारे यार जो जश्न भी करायो आ त 12 वारे घोट जो जश्न भी करायो ऐं केडा न खुश नसीब हो अल्लाह जा फैसला ॾाढा अजीब थे सच तो बुधाई खुदा जेको मञाइण चाहींदो आ न तू चाही न चाही खुदा कराईंदो आ तू चाही न चाही खुदा कराईंदो आ सलातो सलाम तो असां बीही पढ़ंदा हो कुछ दोस्त महबूब जो सलाम बीही पढ़ण के पंहिंजी इज्जत महसूस कोन कंदा हन मुझो रब थो चवे न पढ़ बीही अच नमाज में सजो कुरान पढ़ाए हमदो सना मुझो रब थो चवे न पढ़ बीही अच नमाज में सजो कुरान पढ़ाए हमदो सना कराए कराए तोखां तो पुछां त बीहण वधीक शान वारो या गोडा भनी वेहण वधीक शान वारो जवाब रे मुसलमान बीहण वधीक शान वारो आ वेहण उन खां घट गोडा भनी वेहण त सभा मुजा दोस्त अजीज कबूल कणो त बस मु हथियार फिटा कया रब तो फरमाए जेको मुझे महबूब ते बीही सलातो सलाम पढ़ण में पंहिंजे पाण के आर महसूस तो कराए अल्लाह तो फरमाए मुझो फैसलो दिस तोखां कुरान पढ़ाए हमदो सना कराए पंहिंजी तस्बीह तहलील सब कुछ कराइण खां बाद में अल्लाह तो फरमाए गोडा भनी वेही ऐं मुझे मुस्तफा दे जो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी न चवंदे त नमाज मोटाए बूथ में हणदो मैं नमाज तड़ह कबूल कंदो मैं जदे मुझे महबूब मुस्तफा दे गोडा भनी दुरूद पढ़ दे मुसलमान तोखे मुबारका यारियां वारा तोखे मुबारका तू बीही भी सलाम करण जे ला तैयार रही त तू वेही भी सलाम पढ़ण जे ला तैयार खुश नसीब आही तू अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम कदे सोचो थी त राज केड़ो आ अस्सलामु अलैकुम अलिफ लाम सीन लाम अलिफ मीम अस्सलाम ऐन लाम या काफ मीम घणा हरफ थिया चो 11 घणा हरफ थिया गला गला हरफ थिया हाने जदे न अस्सलामु अलैकुम कहे चवी बिन निस्बतन के याद कदो कर हिकड़ी निस्बत महबूब जी सुन्नत अदा करे रहो बी निस्बत जो 11 वारे यार जी यारहन जी निस्बत भी अदा करे जदे सलाम करी बई निस्बतू तू याद कर बिन जी फजर छदे दे बई निस्बतू याद कर वरी अचू वालेकुम अस्सलाम हिकड़ो वा वधी आयो घणा हरफ थी अचो 12 यानी जेस ताईं 11 नहीं दा तेस ते 12 गाला गाला जेकर तोखे केर अस्सलाम वालेकुम न चवे तू पाणे वालेकुम सलाम चवंदे गाला गाला पाणी वालेकुम सलाम चवंदे कोन चवंदे ने चवंदे अस्सलाम वालेकुम भला हुन न चवा त मां थो चवा यानी पहरे अस्सलाम वालेकुम बाद में वालेकुम सलाम यानी पहरे 11 वारे यार जे दामन में हथ विझ 12 वारो पाणी तोखे सीने सां लाए छडी तू चाही न चाही दिल तुझी कबूले न कबूले पर अस्सलामु अलैकुम में 11 वारे जी निस्बत तई वालेकुम सलाम में 12 वारे जी निस्बत तई ओ मुसलमान इन निस्बतन सा पंहिंजे दिल जे इन चिराग के रोशन करण जी कोशिश करे छो त यार गाल सिधी थई संगत में सफा सादन लफ्जन में चवा खुदा के तुझे इबादतुन जी परवाह नाहे खुदा के तुझे हजन ज़कातुन जी परवाह नाहे अल्लाह ॾिसंदो आहे तुंहिंजे नियत खे अल्लाह ॾिसंदो आहे तुंहिंजे कुरान पढ़ा लई यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमा
वलाकी यनालुहु तक़वा मिनकुम। मुझो अल्लाह तो फरमाए न तुझे गोश्त जी जरूरत आ, न तुझे खून वहण जी जरूरत आ, न तुझे तेगन जी जरूरत आ, न तुझे चांवरन जी जरूरत आ। रब तो फरमाए तुझी काई शे मां रब ताईं कान पहुंचंदी आ, मौला को मुझो छा पहुंचंदो आ। अल्लाह तो फरमाए तू जेका नियत कंदो हई इहे कम पो कंदो हई, नियत तुझी अग में मां रब जे दरबार में पहुंचंदी आ। ओ मोहम्मद हारून इहो न सोच जा त मुझे यारी बारी जो खैर अज पोतो आ, जदे का तुझे दिल में हाले पोटा बिरादरी इहो प्रोग्राम कयो त महबूब जी यारी बारी करनिया, तदे का वठी रब जे दरबार में तुझो खैर कबूल पइजी वयो। खुदा जे दरबार में छा पहुंचंदी आ? चो नियत। छा पहुंचंदी आ? नियत। अस्सलामु अलैकुम चवण सुन्नता, पर गडो गड नियत में आण त यारी वारे जी निस्बत भी। भला अन्या तो के सादी सिंधी में चवा दुकानदार तुझी अचे कहे छोकरे या कहे माण्हू शय खइया पकड़े वरतीस, कावड़ में डोड़दो आए अज हिनखे न छडींदुम, पकड़े वरतीस जे मतलब बाह में हथ विधई उन कंध जो मथे खयो ॾिठई अड़े भेणा हे त फलाणे माण्हू जो पुत्र सुञाती निहारे चईस ॻाल्हि ॿुध, कावड़ अठी हुई तुझे मथा, दिल पेचे तो जो टंगू कपींदो मास, पर यार भाग भला थई जो भले माण्हू जो पुत्र निकिरी पियो हई, इने करे अॼु छॾई तो हलियो वञे। इहा हकीकत आहे या न? कंहिंजे करे छॾईस? जवाब दे कंहिंजे करे छॾईस? जो उन जे करे जंहिंखे सुञाणा पियो, जैसा का न का निस्बत हुई त मुझे दोस्त जो पुत्र हई, इन करे जुर्म मुआफ कयो मई, हलियो वञ अचे शय बि गॾु कयो वञ। सोची छो नथो जेकॾहिं तोखे निस्बत एतिरी प्यारी आ, तोखे निस्बत ऐं प्यार एतिरो प्यारो आ त छा क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रब कोन चवंदो आहीं त भाड़ियो हिक नंबर जो गुनाहनि जा खणी त अंबार आयो हई, पर कलमो मुझे महबूब ते पढ़ियो तई, दामन मुझे महबूब जे बचड़े जी वर्ती थई, अज तोखे मां भी वाकाल वजी इंशाअल्लाह ताला। उम्मीद है अल्लाह जे जात में, महबूब मुस्तफा जे शफाअत में उम्मीद आ, सुने अब्दुल कादिर जीलानी घोट जे निस्बत में उम्मीद आ, छो त मुंहिंजा दोस्त अजीज आखिरी जुमला जे बस कयां वरी, छो त दीन तबलीग सां सुहिणो लॻंदो आ। महबूबे सुभानी जा मुरीद गौर सां ॿुध, मुरीद छाखे चइबो आ ऐं मुर्शिद छाखे चइबो आ। टाइम जरूरत का वधिक वठी वयो हा, लेकिन ये ब जुमला जरूर चवंदुम। हिक गाल ॿुध कुरान जी, अल्लाह फरमाए तो इन औलियाउहु इल्लल मुत्तकून, जेको वली हूंदो आ उहो जरूर परहेज़गार हूंदो आ। वरी कुरान तो पढ़ा कन्न खोले बुध, हर परहेज़गार वली कोन हूंदो आ। गौर सां बुध जा, हर परहेज़गार वली कोन हूंदो आ, मगर जेको वली हूंदो आ ओहो परहेज़गार जरूर हूंदो आ। छो त अञा तोखे समझाया हीरो छा मोठंदो आ, चो पत्थर मां छा ठहंदो आ? हर हिकु पत्थर हीरो कोन हूंदो आ, पर जेको हीरो हूंदो आ असुल में उहो पत्थर जरूर हूंदो आ। हीरो कीअं बणबो आ? जो जॾहिं उन ते निगाह थींदी आ हीरो बणजी वेंदो आ। ईअं परहेज़गार परहेज़गार हूंदो आ, नेकोकार नेकोकार हूंदो आ, पर जॾहिं मदीने वारे मीर जी निगाह थींदी आ त परहेज़गार मां वलीउल्लाह बणजी वेंदो आ। सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट जा मुरीद, सुणे अब्दुल कादिर जीलानी जे फरमान मुताबिक मुरीद छाखे चइबो आ? जेको अल्लाह जे मथा अहिड़ो कामिल ईमान रखे जो बाकी सभई कश्तियूं साड़े दफ़ा करे छॾे।
नक्शबंदी बुजुर्ग हुजे या कादरी हुजे, चिश्ती हुजे या सोहरवर्दी हुजे या को बियो तरीको हुजे, अब्दुल कादिर जीलानी वट तमाम सिलसिला मौजूद हन। तव्हां खां तो पुछां, जॾहिं न मुरीद बैयत कंदो आ त पहिरो विर्द मुर्शिद पंहिंजे मुरीद खे कहिड़ो ॾींदो आहे? जवाब ॾे। ज़िक्र ख़ुदा जो ॾींदो आहे या कुझु ॿियो ॾींदो आहे? जवाब ॻाल्हायो, छा ॾींदो आहे? मुरीद थिया हो को न थिया हो? अञा न थिया हो त थी वठो, न थिया हो त थी वठो। याद रखो, हिकड़ी ॻाल्हि ज़हन में अचे वई, हिकिड़ो हमरा हुयो 60 साल उम्र थी वियसि, मुर्शिद कोन कयईं। ज़ाल मुरीदाणी, पुट मुरीद, नुहरू मुरीद, हे हमरा चवे त न। ज़ाल जे पुट चन बाबा मुरीद थी, जे बाबा अञा को मुर्शिद लभे ई कोन थो। ॾिसे इन जो कांच जो पांचो सही कोन्हे, हिन जे मुछुनि जी कटाई सही कान्हे, हिन जी निमाज़ सही कान्हे, पते ऐब कढंदो। हिकड़ी रात ज़ाल वेही चवेस थी, दे ख़बर, ज़िंदगीअ जी ख़बर अथई? चे कान्हे का ख़बर। चे अॼु रात मौत अची सघे थो, चे अची सघे थो। चे पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, क़ुरान जो 15 पारो खोले आॾो रखेसि। चे हिन क़ुरान में लिखियो पियो आहे, यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम। हर इंसान खे उन जे इमाम जे पोयां क़यामत में सॾु कयो वेंदो। ज़ाल थी चवे मुड़स खे, मां त सुणे अब्दुल कादिर जीलानी जी मुरीदाणी हा, मुंहिंजा बचड़ा भी महबूब जा मुरीद आहिनि, असांखे त क़यामत में सॾु थींदो अब्दुल कादिर जीलानी जे पोयां। तूं ॿुधा, जेॾी महिल तोखे सॾु थींदो त कंहिंजे पोयां वेंदे? हमराह सोच नेक त हुयो, निमाज़ी त हुयो, सोच में पइजी वियो त ज़ाल चवे त सच थी। ज़ाल जल्द में चयसि त तोखे नाहे ख़बर त मल्ला शैख लहू फहुव शैख शैतान। जंहिंजो मुर्शिद न हूंदो आहे उन जो मुर्शिद शैतान। कि तूं छा थी चवीं? कि चवई थी त बची पो मतां उन जे पोयां को सॾड़ो थिए। ज़ाल त चई वई हली, हमराह जी निंड ख़त्म थी वई। सॼी रात बेहदे गुज़ारी, मुर्शिद कयां कहिड़ो कयां कहिड़ो कयां। रात जा 2:30 जो टाइम थियो। दिल में ख्याल कई, चे तो मौला हाणे मूं फैसलो करे छॾियो आहे, हाणे तो घर खां ॿाहिरि निकिरां, जेको साम्हूं ईंदो उनखे मुर्शिद कंदुसि। कंहिंखे मुर्शिद कंदुसि? जेके न सख़्त हूंदा आहिनि उन्हनि सां वरी हशर छा थींदो आहे थोरो इहो बि ॿुधी छॾी। मौला ॿाहिरि तो निकिरां, बस जेको मिलंदो उनखे मुर्शिद कंदुसि। रात जो 2:30 बजे ॿाहिरि निकितो त 2:30 बजे केरु घुमंदो आहे ॿाहिरि? ख़बर अथव न? को टोलो पे वयो, हिकिड़ो जेको हुन में थोरो जॾड़ो हुयो, थोरो पोइते हुयो, चोरनि जो टोलो पे वयो। जीअं जो हुनखे ॾिठई पोयो पेरनि ते किरी पियो, मुंहिंजा मुर्शिद मूंखे मुरीद कर। चोर चयो, जान छॾ भेणा, किथां आयो आहीं? मां चोर हां। चए न न न, तूं मुंहिंजो मुर्शिद आहीं। चवेस तो ख़ुदा जो कसम, मां चोर हां, चोरी कंदो हां, चोरी खाईंदो हां। चए तो न न न, तूं मुंहिंजो मुर्शिद आहीं। जेतिरो उन चोर मनो कई, तीअं वञे हमरा पको थींदो त पीर त पाण खे फुंडाईंदा आहिनि। तूं कसर नफ़्सी थो करी, तूं ई कामिल वली आहीं, मुंहिंजो मुर्शिद आहीं। चोर ॾिठो फाथुसि हिन मां, चङो तरस भला, मां इन साम्हूं घर मां चोरी करे अचां, तोखे चोरीअ जो सामान ॾसियां, पोइ तूं मूंसां हली त भले हल। उहो चोर कंहिंजे चोरी करण वियो? चयो सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जे हुजरे मां चोरी करण। उन ॾींहं जो ॾिठो त सुहिणो अब्दुल कादिर जीलानी घोट वेस अहिड़ा थो पाए जो वक़्त जे गवर्नर वटि बि कोन्हनि के। रात जो चई अॼु रात वञा थो, अंदर जो हुजरे में वियो, हथड़ा जो हई त तस्बीह हथ में मिली। जी तस्बीह वरी हथड़ा हई, मुसल्लो मिली वई। मुसल्लो चोर खे वरी जो हथड़ा हई, कौरो मिली विसी। दिल में ख्याल कई, ॿाहिरि जवान निकिरे थो त कपड़ा त कहिड़ा थो पाए जो वक़्त जे बादशाह वटि बि कोन्हनि। हुजरे में त कुझु बि कोन्हे, को किथे तस्बीह पई आहे, किथे मुसल्लो पियो आहे, किथे कौरो पियो आहे। कोने में पीरनि जो पीर पंहिंजे रब जे दरबार में, पंहिंजे तमार में आहे, यार जे महफ़िल में वेठो आहे। एतिरे में ख्वाजा खिज़र अची वियो। ख्वाजा खिज़र अची सलाम दुआ थी थिए,
ओ अब्दुल कादिर जीलानी फलाणे इलाइके जो अब्दाल गुज़ारे वयो आ। अब्दाल मुकरर फरमायो वाह पीरन जा पीर निगाह करे पाण फरमाइन था ओ ख्वाजा ख़िज़र हिन वक्त मूं वटि ॿियो त केरु कोन्हे पर हिकिड़ो शहर जो चोरी करण आयो आ। मतां सुभाणे गलनि में वेही चवे त अब्दुल कादिर जीलानी जे हुजरे मां मूंखे कुझु कोन मिलियो उनखे अब्दाल जे दर्जे ते मुकरर था कयूं इनखे उन जगह ते लगाए था छॾियूं। सुणी अब्दुल कादिर जीलानी जो निगाह कई आयो हो त चोर हुयो अॼु दरड़े खां निकिरे थो त दीन जो मोर बणिजी वियो आ। निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी। एक जमाना सुहबते बा औलिया बीत रज सद साल ताअत बेरिया। हिकड़ी घड़ी अल्लाह बारन सां गॾु गुज़ारण 100 साल जे बेरिया इबादत खां भी भली आ। इन करे अगर मुर्शिद न वरतो थी तो मुर्शिद वठ सजी दुनिया मुझे मुस्तफा करीम जे गुलामन सां भरी पई आ। हीअं निहारी दे बीहड़ वारा जवान नज़र ईंदे हीअं निहारी दे त मखदूम हाशिम खटवी जहिड़ा जवान नज़र ईंदे हीअं निहारी दे त पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा जवान नज़र ईंदे हीअं निहारी दे त से आशिक अली शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जी सुहिणी दरबार नज़र ईंदे हीअं निहारी दे त मशहूरन वारा यार नज़र ईंदे हीअं विच कंदे त तोखे कंडियारे में मुंहिंजो सजण साईं नज़र ईंदो लाड़काणे में पीर मिठा जी दरबार नज़र ईंदी। चईनी पासन खां मुंहिंजे मुस्तफा जा गुलाम इश्क जा दुकान खोलियो वेठा थे जिते बि तुंहिंजो नसीब हुजे वञी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मतां चई त रहिजी वियो। जेकॾहिं हीअं थोरो मातनीअ जे तरफ़ निहारे वरी मोरे ॾे निहारी दे त तोखे दिलबर साईं हुते बि नज़र ईंदो हुते बि नज़र ईंदो। अल्लाह जे कामिल वलीअ जो दरबारूं खुलियूं पयूं थे तुंहिंजे सेवण में भी खोड़ खुदा जा कामिल वली हूंदे लेकिन हिकड़ी शइ पक्की ज़हन में रख त इन औलिया इल्लल मुत्तक़ून वली उहो हूंदो आ जेको साहिब तक़वा ऐं परहेज़गार हूंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कहीं अहिड़े जे वर न चढ़जा जेको हम तो डूबेंगे सनम को साथ लेकर अल्लाह ताला तोखे पनाह में रखे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुर्शिद न वरतो थई त मुर्शिद वठ ज़िंदगी ते भरवसो नाहे क़यामत में छोटकारो थींदो शफाअत मुस्तफा यकीनन मिलंदी पर जेको कामिल मुर्शिद वारो हूंदो उहो निस्बत जे करे थोरो तकड़ो जन्नत में वेंदो। जे तकड़ो वञण थो चाही त कामिल मुर्शिद वठ जे लेट सां वञण थो चाही त पोइ तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तवजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तरफ़ैन के अमल जी तौफीक अता फरमाए। आखिर में इहो जुमलो ज़रूर चवंदुसि तो मुंहिंजा मुसलमान भाइरो हिन वक्त इन माकड़ जो अचण हेतरे हज़ारे बीमारन जो ज़ाहिर थियण इहो साबित थो करे त असां पंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत ऐं सुन्नत खे छॾे ॾिनो आहे। ओ मुसलमानो पंहिंजे महबूब जे सुन्नत खे ज़िंदह कयो। ओ मुसलमानो मुझे आका जे सुन्नत खे ज़िंदह कयो। कहीं तव्हां खे चयो आ त महबूब जी सुन्नत ॾुखी आ महबूब जे सुन्नत जहिड़ी आसान शइ काइनात में ॿी काई कान्हे। मानी तोखे खाइणी आ तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत आ फ़क़त एतिरो कर मानी खाइण खां पहिरीं हथड़ो धोई करे बिस्मिल्लाह करे मानीअ ते वेही करे इहो तसव्वुर कर हिकिड़ो गोॾड़ो मथे करे हिकिड़ो हेठि करे रुॻी दिलि में ख़याल कर त मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहिया। पेट पंहिंजो भर सुन्नत जो सवाब मुफ़्त में। जॾहिं तू पानी तो पी पानी पिण तुझे जिस्म जी ज़रूरत आ बीठो ही गिलास पानी जो हथ में आ यकदम वेही रहो इहो तसव्वुर करे त वेही पानी पिण मुझे करीम आका जी मिठड़ी सुन्नत आ। पेट पंहिंजो भरी सुन्नत जो सवाब मुफ्त में। निंड तुझे जिस्म जी ज़रूरत आ तोखे सुम्हणो आ
दखिण दे पेर करे काबे दे मुहड़ करे अल्लाह जो जिक्र कंदे महबूब मुस्तफा जो दुरूद पढ़ंदे निंड कर निंड तुझे जिस्म जी जरूरत आ सुमणो उही तो क्या है सुन्नत जो सवाब मुफ्त में इहो दुखियो कमा जवाब रे दुखियो कमा छा दुखियो आ मुझे आका करीम जी सुन्नत जेड़ी आसान शे भी काई कोने कुछ भी दुखियो कोने रुनी दुखियो आहे यो शैतान पलीत जेको तुझे असा जे दिल ए दिमाग जे मथा सवार थी वेठो आ इन खबीस के परे कर तुझो दुश्मन बाहर कोने तुझो दुश्मन तुझे वजूद में आ इन दुश्मन सा लड़ाई करे हर अमल करण वक्त मुझे आका करीम जे सुन्नत दे न रुगी ख्याल कदे त जेको सुन्नत का हटियल कमो दो पाणी उन का दूर थी विंदे ऐं जॾहिं न हिकड़ी सुन्नत ज़िंदह कई त ॿीअ जो शौक़ पैदा थींदो ॿी ज़िंदह कई त टीह जो शौक़ थींदो इएं कंदो विए अॻु में अची पियो त अणपढ़ियल हुए अॼु अणपढ़े हूंदे मुंहिंजे महबूब जूं सुन्नतूं ज़िंदह कंदे उहो वली थी विंदे जो तूं अॻियों हलंदे दुनिया तुंहिंजे पोयों पई हले सौदो सस्तो आ मुझो खुदा मेहरबान आ मुझो मुस्तफा करीम मेहरबान आ पंहिंजे बच्चन नंढड़न के रात जो सुमण वक्त कलमे जो दर्स ॾाढी खुशी थी एकड़े अंदर गोठ माही खान ओठे में इहा मां चो त महबूब जी सुन्नत महबूब जो सुहिणो तरीक़ो आ खुदा जो जिक्र करे पो निंड कयो कलमे में खुदा जो भी जिक्र आ मुझे मुस्तफा जो भी जिक्र जड़ो तहां कलमो भी पढ़ी छड़ियो मुझे मुस्तफा ते दुरूद भी पढ़ी छड़ियो जदे तहां चो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अघारो में राहिब खान पे बुधा जे तहां त तकरीर करे हलिया वियो बी रात ते मुझो पुत्र सुमण महल नंढड़ो पुटड़ो कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबा कलमो पढ़ी मुखे तो जे बाबा साईं चई वियो न कलमो पढ़ी पो सुमजो सुमु कलमो पढ़ियो ते हाणे मां निंड थो कयां बुधा त केडी बरकत होंदी उन में त मां वरी फौरन उन जे पीउ खां पुछो मुझो जने बच्चे कलमो पढ़ियो त तुझे दिल में ख्याल कोन आयो त मां भी कलमो पढ़ा जे मुझे दिल में भी ख्याल आयो पो मुं भी कलमो पढ़ियो ओ मुझा मुसलमान भा जदे न तू रात जो बचड़े के कलमे जो ताकीद करी यकीनन पाण पढ़ंदे तरह तो जो बचड़ो सिखदो जदे न तू पढ़ी त सब्र इहो कर त ओ मुझा मौला दुनिया जे कमन कारण का फारिग थी करे गफलत जे निंड में सुमण का पहरी कलमो तो पढ़ा मौला जदे इज़राइल न मुझो रूह कब्ज करण अचे मौला इज़राइल को वेझो अचे पहरी महबूब जो कलमो नसीब कजा इहो तसव्वुर करे कलमो पढ़ी सुम्ही पो बचड़े के कलमो पढ़ाए सुम्ही पो ऐं जीअं निंड मां उथी उथण सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बचड़े के भी कलमे जो ताकीद कर ऐं दिल में तसव्वुर कर त जॾहिं न माइट मिट कब्र में लटे मोटी ईंदा सब हलिया वेंदा मुनकर नकीर ईंदा ओ जवान उथी घणई निंड्रू कई हिसाब ॾे त तोखे हुंदी कलमे जी आदत जीअं मुनकर नकीर चवंदे उथी तू उथण सां चवंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त मलाइका चवंदा मुनकर नकीर मौला जेको पुछण आया हो इन त बिना सवाल जे बुधाए छड़ियो हाणे छा पुछूं रब चवंदो मुझे महबूब जे गुलाम खां सवाल केड़ा था हाणे कयो हाणे जन्नत जी दरी खोले दियोस त क़यामत ताईं वेठो मज़ा वठे अदा हिकड़ो मिनट सुबह जो हिकड़ो मिनट रात जो अमल सवलो आ या दुखियो आ जवाब ॾियो सवलो आ ऐं याद रखी छडियो जह घर जा बचड़ा जह घर जा वडड़ा कलमे जो विरद करे सुमी पवंदा खुदा थो जाने सजी रात उनन जे घर जे मथा अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो उनन जे घर जी चौकीदारी केर कदा रब जा मलाइका जे चाही थो त तुझे घर जी चौकीदारी फरिश्ता कर जे तू चाही थो सजी रात तुझे घर जे मथा अल्लाह जे रहमत जो नुज़ूल हुजे त पो वायदो कर मूसा न पंहिंजे दिल में पंहिंजे रब सां मुंहिंजा दोस्त अजीज त अॼु खां पो कलमो पढ़ी पो सुमदुस इंशाअल्लाह ताला बचड़न के कलमो पढ़ाए पो सुमदुस इंशाअल्लाह ताला उथण सां कलमो पढ़ंदुस इंशाअल्लाह ताला पर इए न कजा त सुबह जो कलमो पढ़ी वरी पराओ हक खाई
महबूब सुभानी जा मुरीद कूड़ न ॻाल्हाए जा ठगी न कजा कंहिंजो हक न खाए जा खुदा ऐं मुस्तफा सां प्यार करण जे लाइ इहो दग थई अल्लाह ताला मुंहिंजो चवण तुंहिंजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन के अमल जी तौफीक अता फरमाए तमाम उलमा सैयद सादात हुफाज़ किराम ऐं तव्हां सभिनी दोस्तन खां आखिरी अर्ज़ा गुनाहगार आहियां अगर ॻाल्हि न कंदे का मुखा अमदन त यकीनन कोन थिया का खतन भी को एड़ो कलमो लिखो हुजे जंहिंजे करे तव्हां मां कंहिंजी दिल आज़ारी थी हुजे त खुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कजो छो त दुनिया में माफ़ी वठण ॾाढी सवली आहे आख़िरत जी मुआफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं दुनिया वारनि खां मुआफ़ कराईंदे मालिक भी तोखे मुआफ़ कंदो हाणे इंशाअल्लाह ताला उथी बीहंदासीं दुरूद और सलाम पढ़ंदासीं ऐं इश्क दुरूद और सलाम जॾहिं न महबूब ते सलाम जे लाइ उथी त आरस वञी रस्म पूरी न कर जॾहिं सलाम ला उथी त पंहिंजे पाण खे तैयार करे जीअं न आजिज़ ऐं गुलाम पंहिंजे आका जे साम्हूं अदब सां बीहंदो आहे ईअं कंधड़ो हेठि करे मुहड़ जाॾे बि तुंहिंजी हुजे तसव्वुर मदीने तय्यबह जो करे इहो ख़याल कर ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो गुलाम सलाम पेश करे रहियो आहे मां तोखां थो पुछां कंहिं इज़त वारे खे सलाम कबो आहे त अदब सां कबो आहे या ओबासियूं ॾेई कबो आहे जवाब दे आरस वञी सलाम कबो आहे जवाब दे ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं सलातो सलाम जे टाइम ते के ओबासी ॾींदा आहिनि के आरस ओ महबूब मुस्तफा जा गुलाम आका ते सलाम थो पढ़ी महबूब ते सलाम वक़्त अखड़ियूं बूटे तसव्वुर कर त महबूब जे हुजूर में मां सलाम पेश करे रहियो आहियां पोइ अहिड़ो सलाम जॾहिं पढ़ंदे पोइ वञी सुम ॾिस त छा थो दीदार थिए थो या इंशाअल्लाह ताला उथी भी हो त इश्क और मोहब्बत सां सलात मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में मुझो रब तो चवे न पढ़ भी अच नमाज में सजो कुरान पढ़ाए हमदो सना कराए कराए तोखां तो पुछां त बीहण वधीक शान वारो या गोला भनी वेहण वधीक शान वारो जवाब दे मुसलमान बीहण वधीक शान वारो आहे वेहण उन खां घट गोला भनी वेहण त सभा मुंहिंजा दोस्त अज़ीज कबूल करणो त बस मूं हथियार फिटा कया रब तो फरमाए जेको मुंहिंजे महबूब ते बीही सलातो सलाम पढ़ण में पंहिंजे पाण खे आर महसूस तो कराए अल्लाह तो फरमाए मुंहिंजो फैसलो ॾिस तोखां कुरान पढ़ाए हमदो सना कराए पंहिंजी तस्बीह तहलील सब कुछ कराइण खां बाद में अल्लाह तो फरमाए गोला भनी वेही ऐं मुंहिंजे मुस्तफा ते चो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी नजम दे त नमाज मोटाए बूथ में हणदो मैं नमाज तड़ह कबूल कंदो मैं जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफा ते गोॾा भञी दुरूद पढ़ंदे मुस्लमान तोखे मुबारक आहे यारीअ वारा तोखे मुबारक आहे तूं बीही भी सलाम करण जे लाइ तयार आहीं त तूं वेही भी सलाम पढ़ण जे लाइ तयार खुश नसीब आहीं तूं अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम कदे सोचो थे तराज केड़ो अस्सलामु अलैकुम अलिफ लाम सीन लाम अलिफ मीम अस्सलाम ऐन लाम या काफ मीम घणा हरफ थिया चो 11 घणा हरफ थिया गला गला हरफ थिया हाने जॾहिं न अस्सलामु अलैकुम कंहिंखे चवी बिन निस्बतुन खे याद कंदो कर हिकड़ी निस्बत महबूब जी सुन्नत अदा करे रहियो है बी निस्बत जो यारीअ वारे यार जी यारहन जी निस्बत भी अदा करे जॾहिं सलाम करी बई निस्बतूं तू याद कर बिन जी फजर छॾे दे बई निस्बतूं याद कर वरी अचो वालेकुम सलाम हिकड़ो वा वधी आयो घणा हरफ थी अचो 12 यानी जेस ताईं 11 न ईंदा तेस ताईं 12 गाला गाला जेकर तोखे केर अस्सलामु अलैकुम न चवे तू पाणे वालेकुम सलाम चवंदे
गाला गाला पाणी वालेकुम सलाम चवंदे कोन चवंदे ने चवंदे अस्सलामु अलैकुम भला हुन न चयो त मां थो चवां यानी पहिरीं अस्सलामु अलैकुम बाद में वालेकुम सलाम यानी पहिरीं 11 वारे यार जे दामन में हथ विझ 12 वारो पाणी तोखे सीने